बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। शाहीन सिंध टीवी न्यूज़ देखने वाले मैं अपने तमाम दोस्तों को, अहले दुनिया में रहने वाले तमाम मुसलमान और तमाम इंसानों को ईद उल फितर की दिल की अताह गहराइयों से मुबारकबाद पेश करता हूँ। उम्मीद है मेरे परवरदिगार आप सबको ईद की खुशियाँ ये नसीब करें और खैर और खैरियत से अपने घरों में खूब खुशियाँ मनाए करें। नाज़रीन किराम, जैसे कि हमने आपसे वादा किया था कि शाहीन सिंध टीवी न्यूज़ आपके लिए पहली बार ला रहा है फ़खरिया पेशकश सांगड़ के अवाम के इसरार पे म्यूज़िकल प्रोग्राम, मज़ाहिया प्रोग्राम, जबकि सांगड़ में इस तरह का कोई प्रोग्राम मेरे नज़र में अभी तक नहीं हुआ है। और मेरी कोशिश थी कि इतना बड़ा ये स्टूडियो एक बना हुआ है, क्यों ना मैं अपने सांगड़ के मेरे जो मकामी फ़नकार हैं, आर्टिस्ट हैं, मेरे हीरो हैं, मेरी जान हैं, मेरे सांगड़ का सरमाया है, असासा है, क्यों ना इनको उजागर किया जाए। हम दूसरों को भी तो मौका देते हैं, दूसरों को भी लाते हैं, लेकिन मैंने समझा अभी इस बार ईद के वाले दिन के हवाले से हम फिलफोर अपने सांगड़ के मेरे जो दोस्त हैं इनको मौका दें। मेरे साथ तशरीफ़ रखते हैं सांगड़ के, मैं उस हस्ती का पहले नाम लूँगा, मेरे उस्ताद मोहतरम सांगड़ के मारूफ गायक गुलकार उस्ताद गुलजार खान साहब, उस्ताद गुलजार अली, उसके साहबजादे, उसके फर्जंद उस्ताद रजब गुलजार मेरे स्टूडियो में मौजूद है। मैं इनको वेलकम करता हूँ दिल की गहराइयों से। से तव्हांखे भलीकार चऊं था। मेहरबानी साईं, तव्हांखे बि ख़ुशि आमदीद। ईद जी मुबारक हुजनि तव्हांखे बि। मुबारकूं। ऐं ॿियो वरी तव्हां कराची घणो टाइम जेको आहे कराची माना गुज़ारियो था, उन करे जेको आहे असां तव्हांखे वेलकम कयूं था स्टूडियो में। महिरबानी महिरबानी। जेके लिसनर आहिनि मुंहिंजा, ॿुधंदड़ चाहींदड़ आहिनि, सिंधवासी आहिनि, उन्हनि खे सभिनि खे, बल्कि पूरे पाकिस्तान खे जेको आहे पर डे ऐं पर डे जे जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे ईद मुबारकूं, लख लख मुबारकूं। उन्हनि खे अल्लाह साईं उहो आबाद शादो आबाद रखनि। जी जी बिल्कुलु। डे पर डे में रहंदड़ सभिनि जेके असांजा पाकिस्तान जेके में रहण वारा आहिनि, थोड़े हिन मुल्क में थोड़े ॿाहिरि में, उन सभिनि खे दिल जी गहराइनि सां असां ईद मुबारक चऊं था। नाज़रीन, अब मैं उस हस्ती का तारुफ कराने जा रहा हूँ, जानी पहचानी और सांगड़ की पुरानी शख्सियत भी है और आर्टिस्ट भी है, फ़नकार भी हैं, माशाल्लाह हर रंग रूप में ये निखरते हैं। अल्लाह ने इसको वो टैलेंट दिया है, बहुत सारा टैलेंट दिया है, लेकिन आज मैं इसका तारुफ कर रहा हूँ चांद, मिस्टर मोहतरम जनाब चांद। आपको हम दिल की गहराइयों से शाहीन सिंध टीवी न्यूज़ स्टूडियो में आपको वेलकम करते हैं। बहुत बहुत शुक्रिया सर, हमारे चीफ ऑडिटर GR सलेमान साहब, निज़ामानी साहब, आपका दिल की गहराइयों से आपका दिल शुक्र अदा करते हैं। रजब अली खान साहब का भी और अपने स्टूडियो का भी। और माशाल्लाह आप हमारे सन 1990 से दोस्त हैं हमारे। माशाल्लाह आप, मेहरबानी जनाब, आपकी मोहब्बत है। जो सांगड़ शहर में बेहतरीन मूवी मेकर और डायरेक्टर के हवाले से आप रहे हैं हमारे साथ, तो तमाम तर हमारे वक्त आपके साथ अच्छे गुजरे हैं और माशाल्लाह अच्छे प्रोग्राम किए हैं, कुछ फिल्में बनाई हैं, कुछ ड्रामे बनाए, जो आपकी ज़ेर निगरानी में भी काम किया हमने। उसके बाद उस्ताद रजब अली गुलजार खान साहब के साथ भी म्यूज़िकल प्रोग्राम भी किया है और माशाल्लाह सुंदर आवाज़ है और माशाल्लाह बहुत अच्छे गाते हैं। और हम आपको भलीकार कहेंगे, आपको स्टूडियो में हमारी में रजब अली साहब को, और आप सबको हमारी तरफ से दिल की गहराइयों से पाकिस्तान के तमाम शहरों में और बैरून मुल्क शहरों में आप सबको सलाम और ईद मुबारक हो। जी जी जनाब, बिल्कुल, क्यों नहीं। हर घर में बसने वाले, जहाँ जहाँ मेरी ये शाहीन सिंध न्यूज़ लाइव ट्रांसमिशन जारी है, जो हमें इस वक्त देख रहे हैं, और उनको सबको मैं दिल की गहराइयों से ईद उल फितर की मुबारकबाद पेश करता हूँ। उम्मीद है अल्लाह रब्बुल इज़्ज़त आपको, आपके सब पूरे घराने को शाद आबाद रखे, ऐसी खुशियों में महकते रहें, चहलते रहें और खुश रहें, आबाद रहें, सबसे प्यार मोहब्बत से मिले जुले, खुशियाँ बांटे। ईद क्या होती है? ईद का नाम क्या है? ईद का मकसद क्या है? सिर्फ कपड़े पहनना नहीं होते, साथ साथ अपने इर्द गिर्द नज़र डालें,
उन गरीब गुरबाओं को भी देखें, जिस तरह आपने अच्छे लिबास पहने, उन गरीबों का भी ख्याल रखें, उनकी भी जितनी कदर हो सके आप उनकी माली सपोर्ट करेंगे। मैं दिल से कहता हूँ, मैं यकीन से कहता हूँ, अल्लाह रब्बुल इज़्ज़त आपको इतना और नवाजेगा, इतना आपको बेतहाशा अता करेगा कि जब वो बच्चे और छोटी बच्चियाँ मासूम, जब वो आपने उन्हें कपड़े दिए होंगे पहन के और दीगर बच्चों के साथ वो खेलेंगे घूमेंगे, वो बहुत बहुत खुश रहेंगे। बिल्कुल, बिल्कुल। जी, हमारे साथ ये लाइव में मोहतरम लालचंद राय विश्नानी इन लिखियो सभिनी प्यारनि खे अस्सलाम वालेकुम, ईद शो बवा, ईद शो जी मुबारकबाद ॾियूं। मोहम्मद ख़िज़र निज़ामानी ईद मुबारकबाद दे पियो साईं, ख़ैर मुबारक, महिरबानी, तव्हां सभिनीनि जी बि महिरबानी। अच्छा उस्ताद रजब साहब, तव्हांखे सांगड़ में आऊं त नंढे हूंदे खां ॾिसां पियो। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा हा, इहा घणो माण्हू इहे चवंदा आहिनि, पोइ आऊं चवंदो आहियां त बाबा आऊं क़ाइदे आज़म खे मशहूरु पाकिस्तान जो मूवी ॾिनो त यार ठाहे छॾ। पोइ नेठि ठाहिराई न। हा साईं। अल्लाह असांजे इन मुल्क वतन अज़ीज़ पाकिस्तान के कायम दायम रखे, छो न कायम रखंदो, बिल्कुलु कायम दायम रखे। इन वतन जी सरज़मीन लाइ, इन बरे सग़ीर जेको ही पूरो सिंध सॼो ख़ितो जेको आहे, इन लाइ वॾनि बुज़ुर्गनि जी रूहाननि जी क़ुर्बानियूं आहिनि, हिसाब सूर्य बादशाह जूं ऐं पागारा ख़ानदान जूं इन सरज़मीन लाइ, हिन वतन आज़ादु कराइण में उन्हनि जूं वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि, ऐं उन दौर बि सभिनीनि जूं कंट्रीब्यूशन शामिल आहिनि। जी उस्ताद, ॾियो ख़बर। हाँ असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ भी करे चुका आहियूं। वाइदे मूजिबि असांजा नाज़रीन असांखे ॾिसनि पिया त असांजो ही शो तव्हांखे कीअं पियो लॻे। पंहिंजो बेड फीड असांखे ज़रूरु ॾिजो, छो तव्हांजो बेड फीड असांजो जेको ईंदो बैकअप असांखे मिलंदो, असां में इन में ख़बर पवंदी त लाज़मी असां बि मां सम्झा थो असां पहिरियों शो पंहिंजो करे रहिया आहियूं। ऐं मुंहिंजे ही सांगड़ जा जेके ही सरमाया असासा, ही मुंहिंजा दोस्त आहिनि, अगर ये नहीं आते, मैं यूँ कहता हूँ, क्योंकि मैं उर्दू में कहता चलो, साथ साथ मेरे दीगर दोस्त लाइव देखने वाले कसीर तादाद में उर्दू स्पीकिंग भी हैं, वो समझते हैं, बोलते भी हैं, और बैरून मुल्क में रहने वाले भी हैं। मैं उन तमाम दोस्तों से यही गुजारिश करता हूँ कि साथ साथ हमारी ट्रांसमिशन लाइव को शेयर भी करें, लाइक भी करें, कमेंट्स भी करें, और जो बोल रहा है आप उसमें भी कमेंट्स करें, क्योंकि हम तो ईद करने आए हैं आपके साथ। आप देख सकते हैं कि जैसे आप मैसेज करेंगे, हमारे पास लाइव चल रहा है, सुलेमान साहब बिल्कुल इसका नंबर, जैसे गुलजार उस्ताद का नंबर भी है, चांद का नंबर भी है, आप किसी पे भी मैसेज भी करेंगे तो आपका ये जवाब भी देंगे। अगर लाइव हम देख रहे हैं उसी में भी अगर आप जो कुछ भी अपना मैसेज देंगे तो इंशाल्लाह हम उसको रिप्लाई देंगे। ये अवामी तहरीक सांगड़ जो अगवान भागचंद पवार भी ईद जूं मुबारकूं ॾे पियो साईं। ख़ैर मुबारकूं, ख़ैर मुबारकूं, तव्हांखे बि मुबारकूं, लख लख मुबारकूं। भागचंद तमामु बहितरीनु असांजो दोस्त आहे, तमामु एहसास रखंदड़ जेको आहे इंसान आहे। हा बिल्कुलु। इंशाल्लाह जेको तव्हां सां वेझड़ाई में मुलाक़ात बि थींदी, तमामु एक्टिव माण्हू आहे। बिल्कुल। अच्छा बिल्कुल। तो इंशाल्लाह मुलाक़ात थींदी, गॾु हूंदासीं। ही मांडाण असां मचायो आहे दोस्तनि जो, ही महफ़िल जेका असां रचाई आहे, इहा महफ़िल इंशाल्लाह या मतल ई छॾींदासीं, या पई मती पई हूंदी, प्यारा दोस्त ईंदा रहंदा। साईं उस्ताद, हाणे शुरूआत कंहिंखां कयूं, छा था ॿुधाइणु चाहियो? माण्हू ॾिसनि था या रुॻो में ही पाण में कचहरी कयूं, ॿुधाईंदो बि सही। हितां ई कयूं था, शाहीन सिंध खां। अच्छा, पाणी था पियो? हाँ, पानी था। चांद भाई जो ये तो गरम चाय है। हाँ बिल्कुल जी। सो मां ॿुधाईंदो हलां दोस्तनि खे, दोस्त पसे पर्दा जेको असांजो कैरियर जेको चांद भाई जो ऐं मुंहिंजो एक्टिंग जे हवाले सां ऐं सिंगिंग जे हवाले सां स्टार्ट थियो 91 में। ऐं बसि कुझु अहिड़ा हूंदा आहिनि सिस्टम त माण्हू ईंदो आहे एक्टिंग करणु ऐं सिंगर थी वेंदो आहे, जेको सिंगर हूंदो आहे उहो एक्टिंग जे पासे हलियो वेंदो आहे। सो चांद भाई हिकिड़ो मुंहिंजो तमामु घणो मोहसिन आहे। अॼु जे करे आऊं ही चिलकणा ऐं माना चश्मा वश्मा जेके माना पाए वेठो आहियां, हुन जे पोयां हथु जेको आहे उहो चांद भाई जो आहे। वाह 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 वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। मूंखे हिन मंज़िल ताईं पुॼाइण जो, छो त ही अॼु मुंहिंजे स्टूडियो में हिते मौजूदु आहिनि, मूं हुते तारीफ़ न आहे। ऐं परपुट मां चवंदो आहियां त मुंहिंजी ज़िंदगी में ॿ मौसम जिन खे मां विसारे बि कोन सघां थो, अलाह साईं उन्हनि खे आबाद करे, सदाईं ख़ुशि हुजनि, सलामत हुजनि। अदो लतीफ़ हैदर ख़ासकिली जिन मुंहिंजा पहिरीं वीडियोज़ ठाहिया, बिल्कुलु, पर हुन खां पहिरीं
जिन म्यूज़िक जो वजूद रखियो वो मिस्टर चांद बाबू आहे, जंहिं मूंखे सपोर्ट कई ऐं अॼु ताईं सपोर्ट कंदो आहे। पोइ असीं कॾहिं कॾहिं मिड़ी फनकार थी वेंदा आहियूं, पर हीअ वरी ॻाल्हि छा थी, हिकिड़े ॾींहुं छा थियो त मां साईं रजब अली गुलज़ार साहब खे फ़ोन कईसि त मां चयो सर किथे आहियो तव्हां, भला तव्हां फ़ोन ई नथा खणियो। चयो यार हाणे फ़ोन हिन करे कोन थो खणे सघां थो, ऐं फनकार आहियां, लाज़मी ॻाल्हि आहे जे माण्हू खे ख़बर त पए न की फनकार फ़ोन आहे, जे फ़ोन खणे वठंदो पोइ कीअं ख़बर पवंदी। हिकिड़ो आम ॻोठाणो शहरी हूंदो, हुनखे वोट वोट ॾेई माण्हुनि एमपीए करे छॾियो, एमपीए करे छॾियो, जॾहिं माण्हू पोइ सॻा वीचारा फ़ोन पिया कनि, हण फ़ोन ते, अरे बाबा फ़ोन ई कोन थो खणे, रिंग वॼे पई, बोतार गॾु कंप्यूटर चएसि फ़ोन त खणे, फलाणो आहे, वरी कोन खईं, वरी ॿियनि जा फ़ोन आया, चए हाणे तो मांखे वेझो माण्हू हुते उहो करे पियो, चए अब्बा जे इहे यकदम फ़ोन खणूं, हुनखे कीअं ख़बर पए त एमपीए थी चांद बाबा। अभी इसका भी कसूर नहीं है, ये भी कैसे कहें कि भाई अभी मैं भी फनकार हो गया हूँ तो पता चले। अल्लाह ताला रजब अली साहब को खुश रखे, अल्लाह ताला वालिद साहब को, गुलजार साहब को जन्नत नसीब अता फरमाए, क्योंकि वो हमारे कदीमी पुराने जो सिंगर थे सांगड़ शहर के। उसके बाद हमारे सांगड़ शहर के अंदर जो इस वक्त मशहूर जो कलाकार है, जिसे सिंगर कहते हैं, जिसे एक बहुत मखलूक और अच्छा दोस्त कहते हैं, वो रजब अली गुलजार साहब हैं, बहुत अच्छे हैं, नाइस हैं, असासा है, उसकी निशानी है और हमें कदर करनी चाहिए। सांगड़ वाले जो तमाम दोस्त मेरे देखने वाले इनकी पजीराई करें, इनका ख्याल रखें, और यकीन ये हमारे लिए बाइस फ़ख्र की बात है कि खान साहब उस्ताद गुलजार अली के फर्जंद वो बहुत बड़े गायक थे, बहुत बड़े गायक थे। हमने उनकी महफ़िलें भी सुनी, और अक्सर मैं उनकी महफ़िल में जब जाता था ना, मैं उर्दू में फरमाइश करता था। तो वो मूंखे चवंदो यार ॿिया सभु अची सिंधी में चवंदा, तो उर्दू में आउं चवंदो त उस्ताद मूंखे हू ॿुधायो, दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं, चई किथे तो वञी सुर छेड़ी, चई वो कहाँ तो सुर छेड़ रहा है, माना ही मथे ॾुखी गायक आहे, तमामु ॾुखी। ऐं उस्ताद जी गायक माशाअल्लाह वो आवाज़ असांजे पुराणे रिकॉर्ड में उहे बिल्कुलु लाइब्रेरियुनि में मौजूदु हूंदियूं। ॾाढी ॾुखी थी मूं लाइ सॼण जी मोकिलाणी, ॾाढी ॾुखी थी मूं लाइ सॼण जी मोकिलाणी, दिलि दर्द सां भरियल आहे, अखियुनि में आ पाणी, ही सुबह ही बपहरियूं, हर रोज़ जूं कचहरियूं, रातिनि जूं महफ़िलूं ऐं शामूं उहे सुनहरियूं, ही राग रोज़ वारो, ही राग रोज़ वारो, आदत संदन में पुराणी। अवां खां शुरू कयो था, शुरूआत कयूं, ॾिसूं अवां सांगड़ जे दोस्तनि खे ख़बर पए, ऐं इनशाला अवां खे ॿुधनि, ऐं गॾो गॾु ॿुधाईंदो बि हलां ही AKU राजपूत आहे, मूंखे नाले जी पूरी ख़बर न आहे, बहरहाल दोस्त आहे, इहो कुझु फरमाइश बि करे पियो शायदि। सर सलाम साहब, निज़ामन साहब, वालेकुम सलाम, मिस्टर चांद बाबू एंड रजब अली गुलजार को दिल की गहराइयों से ईद मुबारक। बाबा खैर मुबारक, खैर मुबारक हो, तव्हांखे सॼण दोस्तनि खे मुबारकूं। सभिनि से इहा गुज़ारिश आहे, इनखे शेयर कंदो त ही वधि खां वधि ट्रांसमिशन ॿियनि दोस्तनि ताईं तव्हांजे तवसुस सां पुॼंदी, ऐं हिन प्रोग्राम खे इंजॉय कंदा। ही ईद जो प्रोग्राम असां जेको अॼु ख़सूसी ट्रांसमिशन ईद जे हवाले सां रखी आहे, ताकी तव्हांखे असां ख़ुशियूं फराहम करे सघूं, तव्हांजी ख़ुशियुनि में चार चंड ॿिया लॻी वञनि। हिकिड़ो चंड तो आहे, बाक़ी चार हिकिड़ो चंड आहे, अधूरो आहे, त वरी महफ़िल जे शुरू थी त पोइ आउं सम्झां थो चार चंड लॻी, पोइ चार चंड लॻी वेंदा। सर मां डेडिकेट कयां थो सभिनी दोस्तनि खे, जेके दोस्त छो त हींअर दोस्तियूं जेके उहे पाण पुराणे ज़माने वारियूं रहियूं न आहिनि, पर हाणे बि कलजू सुधा कापड़ी अञा बि आहिनि। सो चांद भाई जी नज़र कयां थो, अवां जी नज़र बि कयां थो, ऐं पब्लिक जी नज़र कयां थो। माशाअल्लाह। तेरे जैसा यार कहाँ कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना, हो तेरे जैसा यार कहाँ कहाँ ऐसा याराना,
याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बिठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी को सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, वाह वाह। खुदा जाना। बड़ी मेहरबानी। याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। वाह वाह वाह, मेरे वाह। दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी ना आए, तेरे संग जीना यहाँ वाह 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 वाह। तेरे संग मर जाना। याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। सुभान अल्लाह, वाह सुभान वाह अल्लाह, वाह 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 वाह। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। माशाल्लाह तव्हां रजब माशाल्लाह। अल्लाह तव्हांजी आवाज़ में अञा मिठास में अल्लाह साईं बरकत ॾे वधीक। तव्हांजी आवाज़ जेका सा माण्हुनि ते दिलि असर अंदाज़ करे थी, रूह ते वञी झटको लॻे वञे, सुतल दिलि खे जाॻाए जी ढक हणे उते भाऊ हम पहुची वियो। सर सलेमान साहब ॻाल्हि ख़बर छा आहे, जेको वफ़ादार माण्हू आहे न हा उहो वफ़ादारी गाए थो। रजब अली साहब जेको आहे असांजो तमामु तर दोस्त, मुंहिंजो त भाउ आहे पर तमामु सुरीलो, तमामु तर बहितरीनु दोस्त आहे। असां सांगड़ शहर में असांजो बामक़बूल गुलूकार सिंगर रजब अली गुलज़ार जेको अॼु पंहिंजे पेरनि ते बीठो आहे, ऐं सलेमान साहब असांजा पुराना दोस्त आहिनि, असांजा डायरेक्टर हुआ फिल्मनि में, ड्रामनि में, जेकी मां हिननि जे थ्रो में जेका कुझु फिल्मूं आहिनि मांगीलाल सां गॾु बि हूंदो हुउसि। हा साईं बिल्कुलु। जेको मां ठाही हुन फिल्मुनि में राम लखन हुई, दिल जले हुई, ऐं काफ़ी तमामु अहिड़ी फिल्मूं हुई जंहिंमें मां कमु कंदो हुउसि। 1992, 93, 94 में जेको आहे रजब अली साहब मूं ॾे आयुसि, चयो यार चांद बाबू ऐं ॻाइण जे प्रोग्राम सां आहियां। मां चयो ॻाइण जो प्रोग्राम रखूं था साइड ते, फ़िलहाल तूं मूंसां फिल्म में शूटिंग कर, भला शूटिंग कर, पर फिल्म कामयाब थियूं। पोइ हिकिड़ी फिल्म हुई जिसका नाम था फिल्म हम एक हैं, शिवा की फिल्म थी मोहम्मद अली की, उसमें हमने रजब अली साहब को, मांगिल साहब को कास्ट किया था। सलेमान साहब को मैं समझता हूँ याद होगा, कामरेड एक नबी बख्श मरी भी था हमारे साथ। हाँ हाँ हाँ, उस टाइम पे थे, जब हमें याद है कि माशाल्लाह अच्छा वक्त था, अच्छा दोस्त था जो हमने अपने, उस टाइम पे विचार होते थे, सीडी होती थी, केबलें होती थी। जी 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 जी। उस टाइम पे ये देखें कि ये लाइफ जो नहीं नहीं ये सिस्टम इतना कहाँ था। आज माशाल्लाह ये तो देखो, बहुत- आज अब 35 साल के बाद, तकरीबन 35 साल के बाद देखो कि आज भी सलमान साहब वैसे के वैसे हैं जैसे 1991 में चढ़ा। तो माशाल्लाह आप सबको, हमारी तमाम जो है शान सिंह न्यूज़ टीवी की तरफ से आपको, आपके अहलियान को दिल की गहराइयों से ईद मुबारक हो। सुपरस्टार चांद बाबू साईं, हमारे जो हैं चीफ एडिटर GR सलेमान साहब, निज़ामानी साहब की तरफ से, रजब अली गुलज़ार और तमाम हमारे जो आर्टिस्ट जो हमारे साथ कैमरे के पीछे मौजूद हैं, उन सब की तरफ से आप सबको दिल की गहराइयों से ईद मुबारक हो। छोटों को, बड़ों को, बुजुर्गों को, माओं को, बहनों को। जी जी खास अच्छा किया आपने, अच्छा किया। कैमरामैन हमारी तरफ देख रहे हैं कि ये सिर्फ अपनी तारीफ करते नहीं, जा असल रहे में हैं। देखिए ना, ये मसरूफ भाई जो है हमारी वो हर मसरूफ ट्रांसमिशन जो भी लाइव टेलीकास्ट होती है उसमें कैमरामैन के बगैर देखें ना, कैमरे के पसे पर्दा और कैमरे के सामने, हम सामने हैं ना, लोग हमें देख रहे हैं, और जब तक अगर वो लोग नहीं होंगे तो जो हमें देख रहे हैं वो हमें देख नहीं सकते। बिल्कुल, बेशक बेशक। उनके बगैर हम कुछ नहीं है। ना सर, अगर हम नहीं होंगे तो वो खाली कैमरा भी ऑन करके नहीं बैठ सकते। इनमें हिकिड़ी ॻाल्हि आहे, इनमें शक न आहे, अली नवाज़ जेको न सभु ॾिसे थो। हा, अच्छा वो सब ॾिसे उहो सभु ॾिसे, पोइ असांखे चए थो तव्हां बि ॾिठो भला। नहीं ये उनकी बड़ा मोहब्बत तमाम- हाँ, अली नवाज़ की तमाम मोहब्बत सुनो हो, सैयद गुलकार है। हुसैन की मोहब्बत हो। हाँ, चंद भाई आप क्या अभी मेरे नाज़रीन को आप क्या परफॉर्मेंस करेंगे? सर मैं अपने नाजरीन के लिए ये कहना चाहता हूँ कि मेरा चैनल है यूट्यूब पे 7 स्टार चांद बाबू के नाम से। इस वक्त मैं चैनल पे भी काम कर रहा हूँ, साईं के चैनल पे भी काम कर रहा हूँ, शाइन न्यूज़ पे भी काम कर रहा हूँ, फेसबुक पे भी मेरी आईडी है, और उसके बाद टिकटॉक पे भी काम कर रहा हूँ। कुछ शार्ट वगैरह हैं जो यादगारी हैं बनाता हूँ, और
अपने शहर का नाम, अपने सांगड़ शहर का नाम रोशन करने के लिए, अपने सांगड़ अपना अपना शौक पूरा करना होता है, अपना शौक पूरा करना होता है। और हमारे साथ अपने खर्च पे। हाँ, अपने खर्च पे। लेकिन तमाम तर जो आर्टिस्ट हमारे सांगड़ शहर के तमाम तर अच्छे आर्टिस्ट हैं, जिन्हों के साथ अच्छा वक्त गुजारा और आज भी माशाल्लाह खुश और बाहरी की ज़िंदगी जी रहे हैं। जी बिल्कुल, अल्लाह का बहुत बड़ा करम है। एक शाट था, मुझे याद आ रहा है, तो वो शाट क्या था कि वो शाट ऐसे था कि 2004 के अंदर सलमान साहब, अली कैमरामैन था, हैदराबाद से आया हुआ था, हमारा शूट था रजब भाई का और हमारा शूट चल रहा था, तो उधर थोड़ा सा एक मसला हो गया था, तो विलन चेंज करना पड़ गया था हमको ना। तो शाट कुछ इस तरीके से था, तो शौकत, तूने मेरे दोस्त पर हाथ उठाया, इसकी तो माफ़ी है। तूने मेरे भाई पर हाथ उठाया, इसकी भी माफ़ी है। लेकिन तूने मेरी माँ पर हाथ उठाया, इसकी कोई माफ़ी नहीं। एक जज अदालत की तौहीन को माफ़ नहीं कर सकता, तो एक बेटा माँ की तौहीन को कैसे बर्दाश्त कर सकता है? कैसे कर सकता है? चाहे गणी खड़ी जो हणा दो कैमरो है ढक, हाँ बाबा छा तो कैमरो अरे बड़ा गोली के करनी हो यार, विलन करनी है तो विलन ही गायब थी हो। तो एड़ी यादगारियों आसिम बिल्कुल जज पंहिंजी जॾहिं अदालत जी तौहीन बर्दाश्त कोन थो करे सघे त हिकु फर्मा बरदार पुट फर्मा बरदार हुजे इन दौर में बिलख़ुसूस आऊं ख़ासि कर नौजवाननि खे इन सभिनी खे चुनिस पंहिंजे माउ पीउ जी इज़त कयो, अपने वालिदैन की इज़्ज़त करें, दिल से कदर करें। यकीन करें आज जो अपनी आप जो इतनी ऐश इशरत की ज़िंदगी गुजार रहे हैं ना, ये आपके वालिदैन के बदौलत है, उनकी बदौलत है, उनकी वजह से ही आपको इतना अच्छा क्रेडिट मिल रहा है और बेखौफ बेफिक्र होकर घूमते फिरते हैं। उनसे पूछो जिनके सरों पे वालिदैन का साया नहीं है, वो कदम एक बार घर से निकालते हैं तो 1000 बार सोच के। इसलिए सबसे मैं यही रिक्वेस्ट करूँगा हाथ बांध के कि जिस कदर जितना हो, जिस हो सके, कोई भी मेरी आवाज़ सुन रहा है, जहाँ तक कोने कोने तक मेरी आवाज़ जा रही है, अपने माँ और अपने बाप की इज़्ज़त और कदर करो। और हर मज़हब खवा किसी से ताल्लुक़ रखता है, वो उन्हीं का यही धर्म, उनका मज़हब भी यही कहता है कि अपने बड़ों की, अपने वालिदैन की, उनकी इज़्ज़त करो, अदब लिहाज करें। अदब लिहाज करने से बहुत कुछ है। तो इस वक्त जो है ना वो चीज़ मुझे बहुत कम नज़र आती है। आजकल जो है ना अक्सर मुख्तलिफ घरों में ऐसे कुछ अगर दो भाई बैठे हैं तो कहते हैं ना यार वो अब्बा तुझे बुला रहा है, ये काम बोल रहा है, अरे छोड़ यार वो तो पागल है। सलेमान भाई आपकी बात काट रहा हूँ, लेकिन पहले कैफियत होगी है। पहले एजुकेशन नहीं थी, इतनी हाई क्लास की एजुकेशन किसके पास बेचारे वो, लेकिन रिस्पेक्ट थी। आज एजुकेशन है और लेकिन रिस्पेक्ट नहीं है। पहले देखते थे कि एक मिसाल है कि आपके वालिद हैं, तो हम देखते थे कि यार चाचा आ रहा है तो हम सिगरेट या कोई चीज़ या किधर बाहर हैं तो फिर वो छुप जाते थे। आज अपने वालिद से भी कोई डर नहीं रहा है। नहीं जो भी अगर गंदा फेल है, बुरा है, सिगरेट है, पी रहा है नहीं है। असल में क्या है, ये बात होती है तरबियत से तालीम का कोई ताल्लुक नहीं है। मैं दोबारा कह रहा हूँ, तरबियत से तालीम का कोई ताल्लुक नहीं है। खवा वो कितनी भी उसे वो एजुकेटेड क्यों ना हो, अगर उसकी अच्छी तरबियत उसके माँ बाप ने की होगी, वो अगर अनपढ़ भी होगा वो आपसे इस तरह से वो आप दरपेश आएगा, आपको कि यार ये किस मदारस से पढ़ के आया है, हालांकि वो अपनी माँ की परवरिश उसे अच्छी मिली होती है, उसे तरबियत अच्छी मिली होती है। और पढ़े लिखे लोग अच्छे भी हैं, फरमा बरदार भी हैं, अपने समझते हैं, उन्हें पता है कि हमें दर्स क्या दे रहा है हमारा इस्लाम, दीन, मज़हब, जो भी अकायद से ताल्लुक़ फ़िरके से रखते हैं, मज़हब से रखते हैं, उन्हें सबको ये पता है कि हमें बड़ों का अदब करने का है, लेकिन नहीं करते हैं। तालीम है, नहीं करते। सलमान साहब, मैं आपकी बात को बड़ी करता हूँ, इस बात को मैं आपको बड़ी करता हूँ। ये सुनने वाली बात है कि एक वालिद साहब जो कि अपने औलाद के लिए बचपन से उसको बड़ा करने के लिए जो तकलीफ़ें उठाता है और जो तकलीफ़ें उठाता है, उसके बाद वो औलाद बड़ी हो जाती है। तो जब औलाद बड़ी हो जाती है तो वो औलाद अपने माँ बाप को रिस्पेक्ट नहीं देता। जब रिस्पेक्ट नहीं देता तो वो
एक दिन बीमार हो जाता है वालिद साहब उसका, तो कहने लगता है बोले बाबा मैं जब भी घर में आता हूँ आप खांसते रहते हो, मैं जब भी घर में आता हूँ आप खांसते रहते हो, आड़े पाड़े वाले मुझे कहते हैं किस बीमार को आपने घर में रखा हुआ है। अपने वालिद साहब के नाम पे कहने लगा ना। तो सर रजब अली साहब उसने कहा बोले बेटा मैंने तुझे पाल कर बड़ा किया है, ये तकलीफ मैंने उठाई है, आज आपको थोड़ी सी तकलीफ बड़ी महसूस हो रही है, चलो अपने हाथों से उठाओ और मुझे जाकर मारो। चलो क्या करता है ये, अपने वालिद साहब को बीमार को अपने कंधों पे उठाता है, कंधों पे उठाकर पूरे गांव में बस्ती में उसको लेकर जा रहा होता है। तो एक दोस्त होता है मंसूर भाई जैसा खड़ा होकर पूछता है क्या भाई अपना लालचंद ये बताएं तो सही कि ये आप अपने वालिद साहब को कहाँ लेकर जा रहे हैं। अब एक सतार भाई खड़े तो उसने कहा यार अपने वालिद साहब का फर्मादार बेटा है ये, अपने वालिद साहब को अस्पताल लेकर जा रहा है, दिखाने जा रहा है। माशाल्लाह ऐसे बेटे वालदा वालिद को अल्लाह ताला बख्शे। ठीक है, होता क्या है कि वो कराची की साहिल के अंदर उसको बिठा कर जा रहा होता है। जब वालिद साहब उसका पानी में डूबने वाला होता है तो कहता है बेटा ये आप मुझे कहाँ लेकर जा रहे हैं। बोले वालिद साहब आपको डुबाने लेके जा रहा हूँ। तो वालिद ने कहा बेटा क्यों। बोले मैं आपसे तंग आ गया हूँ। तो वालिद साहब जवाब देते हैं सलमान साहब कभी ऐसा करें बेटा कि यहाँ पर मुझे नहीं डुबाना। कि वालिद साहब यहाँ पर क्यों नहीं आपको डुबाऊं। कि बेटा आज से तकरीबन 30 साल पहले मैं आपके दादा को यहाँ डुबा कर गया, इसलिए मुझे आप यहाँ पर न डुबाएं। तो ये एक नसीहत की बात है सलेमान तो साहब। वो समझ गया कि अब अगर मैंने इसको अब यहीं पे अगर डुबो दिया तो कल को मेरी औलाद मेरी नस्ल मुझे यहाँ आके तो अपने बड़ों का अदब करें, अपने माँ बाप का लिहाज करें, छोटों का बड़ों का सबका लिहाज करें। ईद की खुशियाँ आप सबको मुबारक हो, मुस्कुराते रहें, खेलते रहें, कूदते रहें। सलेमान साहब के लिए हमारी लंबी दुआएं कि सारी उम्र यूं ही चमकते रहें, मेहरबानी जैसा कि अभी तक चमक रहे हैं। माशाल्लाह बेहतरीन, अल्लाह सलामत रखे, अल्लाह खुश रखे, बेहतरीन दोस्त बस ये आप दोस्तों की अच्छा सलेमान मोहब्बत बात कुछ मेरा जो मुझे ख्याल में हाँ मैंने चांद के हवाले देखा, मेरी नज़र से सामने एक आया कि चांद तारे बाअदब आते हैं जिसको देखने, चांद तारे बाअदब आते हैं जिसको देखने, क्या कभी देखा है तूने शाम को निखरे हुए। वाह भाई वाह। मैं देखता हूँ अभी अब चांद पे मैंने नजर आ गई, मैं चांद के लिए कुछ सुनाना चाह रहा था। अब चांद कुछ क्या सुनाएगा और क्या सुनाएंगे, कोई गाना, कोई ऐसी चीज़ आपको। सर अभी आप अगर कहेंगे कोई डायलॉग वगैरह कहेंगे तो डायलॉग अगर आप कहेंगे कि गाना सुनाना चाहें तो ऐसी बात नहीं है। जो आपका देखिए खान साहब का बड़ा साथ है, रजब अली का हमारे साथ। तो अभी हम आपके बाद हम खान साहब के पास जाएंगे, क्योंकि खान साहब के बाद हमारी दूसरी टीम भी वो हमारे इंतजार में कि ये छोड़े तो हम आगे बैठे। वो ऑलरेडी वो भी तैयार बैठे हुए हैं। ठीक है, अब जो आप हुक्म करेंगे, जो हमारे ऑडियंस हुक्म करें हमारे लिए। लोग तो मुबारकबाद देते जा रहे हैं, हम कहते हैं भाई खैर मुबारक, आपको भी मुबारक। माशाल्लाह माशाल्लाह। डायलॉग कोई लिख के दो। अच्छा और तेरे मानो लिसन पे दोस्त बेचारा काफ़ी फरमाइश कन पे अच्छा पे चवन। सही मोहम्मद खिजर कह रहा है कि मेरी एक फरमाइश है, लेकिन फरमाइश अभी बोलेगा तो पता चलेगा कि फरमाइश कौन सी कहना चाह रहा है। साईं जेकी फरमाइश तव्हां ॿुधाईंदो, वो फरमाइश चवे तो असां साईं वेठो असांजो नसी फरमाइश जो को हुकुम असांखे हुकुम कनि त असां फरमाइश ॿुधाइण लाइ तयारु आहियूं। फरमाइश जेका कनि सां ख़बर पए, हिन में को फरमाइश करे पियो। कहिड़ी फरमाइश आहे? अच्छा अच्छा हाँ मासूम सांगड़ाई, बिल्कुल बिल्कुल। सर अॼुकल्ह जेको सलेमान साहब हिकिड़ो माहौल मासूम हले सांगड़ाई पियो, से माशाल्लाह माहौल हिकिड़ो हले पियो सिंधु दरिया जे बारे में। हाँ हिन प्लेटफॉर्म तां बिल्कुलु असांजे वक़्त जे हुकुमरान खे, वफ़ाक़ खे, ऐं ख़ासि कर
ड्रामेबाज़ हुकूमत जेका सिंध जी आहे या ड्रामेबाज़ी आहे बिल्कुलु। या जेके टोपी ड्रामा करे पई 150 वारो पेट्रोल जेको जंहिं महिल थियो त ओॾी महिल साइकिलनि ते रैलियूं पियूं निकितियूं। हाणे पेट्रोल वेट्रोल त ठहियो पर हाणे जे पाणी बंदि थी वियो त असांखे हीउ ढुक पाणी जेको पियूं पिया कोन न मिलंदो। चांहि बि कोन ठहंदी, पाणी बि पाण खे कोन मिलंदो। बिल्कुलु बिल्कुलु। दरियाए सिंध पे जेके जो कैनाल तामीर किए जा रहे हैं, 6 कैनालों की जो परमिशन दी है, जो इंफॉर्मेशन है, जो रिकॉर्ड है, जो ऑन सोशल मीडिया पे जो चल रहा है कि भाई 6 कैनाल जो है चोलिस्तान की तरफ बनाए जा रहे हैं, हम उसकी शदीद लफ्ज़ों में हम मजम्मत करते हैं। और ये मजम्मत करते हैं, सिर्फ अल्फाजी मजम्मत नहीं है, हम वो हुर हैं, हम वो मुजाहिदे हैं। जब हमें हुक्म हुआ तो हम फिर सड़कों पे भी होंगे, रोडों पे भी होंगे, जहाँ दिल होगा हम वहीं पे होंगे। लेकिन ये पूरा मुल्क हम सब का मुल्क है, ख्वाह इसमें रहने वाले किसी भी ज़बान के हों, कोई भी ज़बान बोलते हों, उर्दू, पश्तो, सिंधी, सराइकी, जो भी है, हम सब भाई हैं। खुदारा ये एक लड़ाने की एक जो साजिश की गई है ये बंद की जाए। पंजाब के किसान हैं, मेरे पंजाब में दोस्त हैं, जानने वाले हैं, सब हैं, वो कहते हैं यार ਅਸੀਂ ਕਦੋਂ ਕਹਿੰਦੇ ਆ ਕਿ ਯਾਰ ਤੁਸੀਂ ਕੈਨਾਲ ਬਣਾਓ ਇੱਥੇ, ਇਹ ਜਿਹੜੇ ਕੈਨਾਲ ਬਣਾ ਰਹੇ ਨੇ ਉਹ ਸਾਰੇ ਮਫਾਦ परस्त ने। यार इसका मतलब है कि वो लोग काश्तकार आबादगार वहाँ वो कह रहे हैं कि भाई हमें कौन सी ये ज़मीनें मिलनी है, ये बड़े लोग जो भी हैं, बड़े हुक्मरान हैं, इनके क्या मफाद हैं, क्या इनकी पॉलिसियाँ हैं, किस वजह से ये बनाया जा रहा है। और उस डेजर्ट एरिया को तारीख गवाह है, जब बड़े सगीर सिंध और हिंद में, अब उस टाइम अंग्रेज़ की भी मार्शला नहीं लगी थी, अंग्रेज़ की भी हुकूमत नहीं थी, तो उस दौर में इंडिया ने कोशिश की इसी चोलिस्तान वाले इलाके को, इसी दरियाए सिंध से जो पानी हिंदुस्तान से दरियाए सिंध आता है, कि इसको आबाद करें, आबाद नहीं हो सका। ये रिकॉर्ड पे चीज़ें मौजूद है। जब यार वो उस टाइम तो ये सिंध तो इतना आबाद तो था ही नहीं, बिल्कुल इतनी जरखेज जितनी जितनी ज़मीनें थी जो आबाद थी, लेकिन इससे ज़्यादा तो नहीं थी ना। नहीं थी। लेकिन उस टाइम भी वो चोलिस्तान जब आबाद नहीं हो सका, इस वक्त जब 91 के मुज़ाकरात के तहत जो एक मुआहिदा हो चुका है, उसके तहत हमें जो पानी जो हमें मिल रहा है, आ रहा है, वो भी पूरा नहीं आ रहा। वो पूरा पानी भी हमें अपना वफाक की तरफ से नहीं मिल रहा, पंजाब की तरफ से नहीं मिल रहा। ये क्यों लड़ाया जा रहा है? हमें किस माहौल की तरफ हमें धकेला जा रहा है? बस मैं इतना कहूँगा, क्योंकि हमारा सेशन जो आज ये ईद मिलन शो के हवाले से है और बिलखुसूस दोस्तों के साथ एंजॉय करने का दिन है, खुशी का दिन है, हंसें, लेकिन हम हंसते हंसते भी अंदर से हम रो पड़ते हैं। बिल्कुल हमें अंदर से दुख और तकलीफ होती है जब हम इस माहौल में, इस मौजू में बैठे तो हैं, लेकिन हम अपनी सिंध धरती को कैसे भूल सकते हैं? हम अब सिंध धरती हमारी माँ है, और कोई फर्द वफादार जो गैरतमंद गयूर वो अपनी माँ की इज्जत, इसका भरम, इसके वकार के लिए वो कुछ भी कर सकता है, वो उसे कभी नहीं भूलेगा। बिल्कुल। लिहाजा ये आसिफ अली जरदारी साहब या जिन्होंने ये मुआहिदे किए, हम इनकी मजम्मत करते हैं और फिलफौर ये मुआहिदे कैंसिल करके जो कैनालों के काम चल रहे हैं। और साईं मुराद अली साहब तो बार बार कहते हैं बाबा कितने ठहन पिया, कितने ठहन पिया, एडियो सारियूं मूवियूं अचनि पियूं, एतिरो सारो कुछ ॾेखारनि पिया। और अभी भी मैं इतना बता दूं कि किसी तरीके से लोग कोई छुप के जाते हैं, वरना वहाँ जो रिकॉर्डिंग करने जाते हुए तो मुख्तलिफ बंदे आ जाते हैं, उनको गाड़ियों में पकड़ के ले जाते हैं, कहीं गुम कर देते हैं, गायब हो जाते हैं। ये सिलसिला बंद किया जाए और दरियाए सिंध पे कैनाल कोई भी ऐसी चीज़ बनने हम नहीं देंगे और इसकी हम मजम्मत करते हैं, सख्त मजम्मत करते हैं। सलेमान साहब, अभी कुछ रोज़ पहले मैं सक्कर की तरफ गया था ना, तो जब मैं उस बैराज पे से गुजर रहा था, जी, तो मुझे एक शायर याद आ गया और एक कलाम याद आ गया, उस्ताद रजब अली साहब का था कलाम, कि मैं अपनी गाड़ी पर इस तरीके से जब मैं बैराज पे से गुजर रहा था तो मुझे एक शायर याद आ गया कि दरिया सिंधु दरिया जी मौज मथा दिसरेत उड़ा में थी सकी दियो न बार जा दिसरेत उड़ा में थी दरिया। बिल्कुल सही।
हिन वक़्तु सच पुछो तो साईं अहिड़ो दर्द थिए थी, हींअर कैफ़ियत अहिड़ी आहे मां बि हींअर दर्द कराची थिए जे थी माइस दिलि पे में। हिते जंहिंमहिल माना ईअं सम्झो त दरियाए सिंध जी जंहिंमहिल डेल्टा आख़िर जेका समंदर तरफ़ वेंदी हिते मच्छियूं ऐं पला ऐं ॿर न हिते केॾे मस्ती बि में राज मौज में हूंदा पाणी कॾहिं असां घटि कोन ॾिठमि। वादीअ मेहराण असां कंहिंखे चवंदा हुआसीं अच्छा। वादीअ मेहराण असां दरियाए सिंधु सिंधु खे दरिया। वादीअ मेहराण सां सिंध जी असांजी बिल्कुलु आहे, सुञाणप आहे बिल्कुलु ऐं असांजी वादीअ मेहराण खे सत समुंदर जो असांजी मालिक आहे। वादीअ मेहराण सुकी वई न मां तव्हांखे ॿुधायां पोइ को बि इलाइक़ो आबाद कोन रहंदो बेशक। इहो यादि रखिजो बिल्कुलु। वादीअ मेहराण असांजी सुकी त पोइ ॿियो इलाइक़ो को बि आबाद कोन रहंदो अॼु बि असां हिंदुस्तान खां जॾहिं दरियाए सिंध जी जेका डेल्टा पाणी बेग जेको वञे थो ख़ारिज थी जेको असांजे सिंध ॾे अचे थो उन जी मस्ती ते ॾिसो उन जी मौज पाणी जी ॾिसो त असां जॾहिं हिते सोचूं था त उहो पाणी निकिरंदे निकिरंदे असां वटि पोइ अचे थो त वाटर जी सूरत में मस पियो अचे इहा हालत थी अञा ताईं उमरकोट मिठी ताईं बि नथो अचे साईं पाणी जो मुद्दो अचे। किशोर कुमार जी जनाब मेहरबानी माशाल्लाह तमाम दोस्तों को शाहीन सिंध स्टूडियो न्यूज़ मुबारकबाद दे पियो ऐं चए थो मामा चांद और अली नवाज़ रिंद उस्ताद रजब गुलज़ार ऐं ॿियो शायदि कंहिं नालो लिखियो अथसि मशकूर हाँ, अच्छा। जी, जी, हाँ, हाँ ठीक है। मशकूर बात सबको ईद मुबारक उस्ताद रजब आवाज़ में मुंहिंजे सांगड़ अचे हिकु भेरो अच्छा आहे ताज होटल ते जी, किथे जी, सॾी जी, अबा ताज होटल ते छो हिते न थो सॾींसि हा हिते अच त असांखे कुझु खाराई पीआरींदे हिते बि खाराए चांहि पी वञ बाबा चांहि पीआरणी अथई किटली में विझी थर्मास में विझी हिते खणी आ प्रोग्राम लाइ हले पियो ताकी दोस्त ॾिसनि बाबा हाणे फ़िलहाल प्रोग्राम हले पियो किशोर साहब सलाम ॾे पियो वालेकुम सलाम तव्हांखे बि वधाए सलाम वालेकुम तव्हां बि ख़ुशि हुजो शाद आबाद हुजो प्रोग्राम असांजो हले पियो उस्ताद रजब खां असां ॿुधूं था हाणे को फन जो मुज़ाहिरो को ॿियो को कलाम को मासूम सांगड़ाई जो मासूम सांगड़ाई अल्लाह सांगड़ जी हर दिल अज़ीज़ लालचंद सच्चे कृष्णानी असांजो हिकिड़ी प्यारो आरजे आहे ऐं भागचंद साहब जिन जी फरमाइश आहे सुना पूरी कयां थो हो चोॾीअ जहिड़ो चहिरो तुंहिंजो मूंखां मुंहुं न लिका ओ विंगस पंहिंजो पाण पसा चोॾीअ जहिड़ो चहिरो तुंहिंजो हो नेड़नि अमृत ओते मन में हो नेड़नि अमृत ओते मन में ओते मन में मन मां मेर मिटाओ भी गस मुखां मुंहुं न लिखा चोॾीअ जहिड़ो चहिरो तुंहिंजो प्रेम नगर जी राजकुमारी प्रेम नगर जी राजकुमारी ईद जे हवाले सां घर घर प्रीत पूजा ओ गोरी मुखां मुंहुं न लिखा घर घर प्रीत पूजा ओ विंगस मुखां मुंहुं न लिखा चोॾीअ जहिड़ो चहिरो तुंहिंजो वाह साईं वाह वाह साईं वाह वाह साईं वाह ही सलीम साहब आहे सलीम फराश ही जो एहसान गुल फराश हाला नवां खां साईं लख महिरबानी कुर्ब पंहिंजे स्टेशन जो नालो लिखंदा रहो ताकी थोरो असांखे ख़बर पवंदी रहे त दोस्त किथां खां असांखे लाइव ॾिसी रहिया आहिनि ख़ुशि हुजो शाद आबाद हुजो ईद जूं मुबारकूं दरिया ते साह ॾींदासीं बिल्कुलु आख़िरी साह दरिया ते बिल्कुलु। लिबो बिल्कुलु लिबो
पसा जैसी ताईं सिसी में साह है न, ऐसी ताईं सिंधु ते असां आंच न अचणु ॾींदासीं। हर सिंध धरती जो ॼाओ जेको आहे पंहिंजी हिन वादी मेहरान बिल्कुल धरती दरियाए सॼी सिंध मां आहे सिंधु। पंहिंजी इन जे लाइ जेको आहे सो पंहिंजी जान ॾियण लाइ बि तयारु हूंदो। ऐं उमेदु आहे इनशाला इहा नौबत एतिरी कान ईंदी, हुकुमराननि जेके ग़लति फ़ैसिला कया आहिनि उहे वापसि बि थी सघनि था। बिल्कुलु थी सघनि। कोई ज़रूरी न आहे कहीं प्रेशर में आहे, कहीं दबाव में आहे, कुझु बि आहे। तो अगरि चोलिस्तान आबाद करिणो आहे त पोइ आउं वज़ीर आज़म खे चवां थो असांजो ई नंगर पार कर, थर पार कर, अचो ॾिसी वञो, विज़िट करे घुमी वञो, असांखे इहो बि आबाद करे ॾियो। बिल्कुल सॼी ज़िंदगी छा तव्हां जूं नस्लूं गुज़री वेंदियूं हलियूं, इहे रेगिस्तान आबाद कोन थींदा। कौन थींदा। अहिड़ी तरह मां ॿुधाए छॾियां इहो चोलिस्तान बि आबाद कोन थींदो, छो त एतिरी हू रुगो सिल्ट वारी आहे, जिते मिट्टी सिल्ट मिक्स हुजे उते ज़मीन आबाद थियण जा चांस हूंदा आहिनि। पोइ बि ज़रूरी न आहे मिठो पाणी हुजे त बोर करे, पंजाब जा अॼु बि पंजाब जा कई इलाइक़ा तोसां अहिड़ा आहिनि जेके बोर ते मिठो पाणी निकिरे थो, उते ट्यूबवेल लॻा पिया आहिनि ऐं उन्हनि जूं बनियूं सरसब्ज़ आबाद ऐं हरियालियूं लॻियूं पियूं आहिनि, फसलूं लहनि पियूं। जेके ही चावल ॿिया टे असां वटि अचनि पिया सभु पंजाब खां अचनि पिया, छो त उन्हनि जूं ज़मीनूं आबाद आहिनि। असां वटि हिते वीचारो आबादगार अञा हणी कुझु सारी जो सोचे थो त ॿिए ॾींहुं असांजो गवर्नमेंट जो लेटर निकिरे थो, हितां DC साहब पुठियां ते मुख्तियार हितां वर खणो भॼ बणाए या 2 एकड़ सारी जा लॻाइनि, भली पटियो। अरे बाबा इहे ज़ुल्म था कयो, ॿियो कुझु कोन था पोइ चांवर किथां वठनि, ग़रीब माण्हू वीचारो हिकिड़ो खाइण लाइ हाणे हुन अन्न हुनखां महांगो थी वियो, अटो महांगो थी वियो, चांवर थोरा घणा हुजनि वीचारा ग़रीब कुझु त पंहिंजो गुज़ारो कनि। अवां वॾनि जो त पेट तला भरे कोन थो, न को भरबो, अवां वटि त खरबे रुपया पिया आहिनि। हेठि लही अचो, सोचो उन ग़रीबनि जे लाइ, सोचो उन इंसाननि जे लाइ। अलाह जेका मख़लूक हेठि पैदा कई आहे उन्हनि लाइ सोचो। अलाह चए थो मुंहिंजी मख़लूक ते हेठि ते तव्हां रहम कंदो त मां तव्हां ते रहम कंदुसि। सुभान अल्लाह। पर असांखे नज़र कोन पियो अचे त अवां कॾहिं हेठिन ते रहम कंदा हुजो। हा बाक़ी अवाम खे भिकारी बणाए छॾियो आहे तव्हां, रोडनि ते हेॾां होॾां बजाए का सुठी इंडस्ट्रीज़ लॻाए, उन्हनि ते किथे नौकिरी ते लॻाए, रोज़गारनि ते लॻाए, उहो माण्हुनि खे छॾियो आहे त उहो बहितर हो। छो त ही उहे आवाज़ आहिनि जेके तव्हांखे ॿी मीडिया ते तव्हांखे त कॾहिं बि कोन ॿुधाईंदा, उन्हनि ते छो त लठ मथां लॻी पई आहे। अलाह करे असांखे बि ॿुधाइण ॾियनि, केसीं ताईं ॿुधायूं था या असांखे बि ख़बर कान्हे का। चांद बाबू से एक फरमाइश है, बाबा तू हुक्म कर, ये चाहे यमा यमा गाना सोना ने क्या है, सुना क्या है। अरे बाबा ये केड़ो माशाल्लाह। बाबा चऊँ साहब सही, चांद भाई को कहते हैं कि ये फरमाइश है इसकी, क्योंकि किसी का हम दिल नहीं तोड़ते, हम कोशिश करते हैं कि जिस मेरे नाज़रीन जो शाहीन TV न्यूज़ स्टूडियो से अपनी हमारी ईद की ये लाइव ट्रांसमिशन देख रहे हैं, यकीन जानिए हमने, मेरे इन दोस्तों ने, हमने जो आज वक्त जो निकाला है स्पेशल, इनको मैंने मदऊ किया है, इन्होंने अपना बहुत बड़ा कीमती टाइम दिया है, बहुत बड़ा कीमती टाइम। यकीन जानिए कोई भी फालतू नहीं है इस दौर में, कोई फालतू नहीं है। सबके बच्चे हैं, मेरे भी बच्चे हैं, इनके भी बच्चे हैं, इनकी भी फैमिली है, सबकी भी है। जो मेरे मेहमान दूसरे गेस्ट बैठे हैं उनकी भी फैमिली है। लेकिन हम उनको कहते हैं कि ये हमारी वो ड्यूटी है, ये हमारी वो ड्यूटी है, जब हमें कॉल आ जाती है तो हम फिर उस ड्यूटी पे ऑन हो जाते हैं। हमें उस पर ऑन होना है, तमाम तरफ हमें ऑन हो रहा है। और हम आपके खुशियों में, संग में हम साथ हों, आपकी खुशियों में साथ रहें, हम आपकी खुशियों को दुबाला करें, उसमें ज़्यादा मिठास हो, लेकिन घरों में मोहब्बत से पेश आएँ। मैं हर घर में जो भी मेरी ट्रांसमिशन, मेरे भाई बहन, मेरे बुज़ुर्ग, मेरी माएँ जो घरों में भी जो देख रहे हैं, आपस में मोहब्बत करें, आपस में इत्तफाक करें, इत्तेहाद करें। किसी भी बाहर वालों की बातों में, सुनी सुनाई बातों की साजिशों में अपने घर बर्बाद ना करें। अक्सर मैंने बहुत ऐसे जोड़े देखे हैं जो शादी हुई है अभी कुछ 6 माह भी नहीं होते हैं, पता नहीं क्या हो जाता है, घर के माहौल ख़राब हो जाते हैं। बिल्कुल सर, बिल्कुल ऐसे नहीं होते हैं। लेकिन जो आपके घर में नई लड़की ब्याह कर जब घर में आती है, आप भी उनको समझने की कोशिश करो, उसे भी मौका दो, वो भी किसी की बेटी है। बिल्कुल ठीक है, जो घर में माँ है, हमारी है बेटी है, तो वो भी पहले किसी की बेटी थी। तो वो समझते हैं एक दूसरे को, अच्छा माहौल रखें, मोहब्बत का माहौल रखें। और जितना मोहब्बत वाले माहौल में आपका वक्त गुजरेगा, यकीन करेंगे आप दूसरों की टेंशन लेने की, दूसरों की परेशानियों की तरफ सोचने की आपको ज़रूरत नहीं है। आप अपने घर को अच्छा और बेहतर रखें ताकि आने वाला वक्त आपका बहुत अच्छा और कीमती। माशाल्लाह, माशाल्लाह।
तो इसका ये यमा यमा वाला सुनाओगे, क्या हो करोगे? जाना चाहिए। गुनगुना लो। हाँ आर.डी. बर्मन साहब देखो, बेटे रजब अली खान सलमान साहब। भाई अब तो पाबंदी खत्म होगी। पहले पाबंदी होती थी कि भाई जो सुरीला गाएगा वही गा सकता है। अब माशूक शर ने हमें आज़ादी दे दी कि भाई अगर म्यूजिक के साथ मिलते हो तब भी सही है, नहीं है तो भी गाओ। हाँ। असल में सलमान साहब, जिस भाई ने ये लिखा है उसका मैं दिल से मशकूर हूँ। और आपको ईद मुबारक, आपकी फैमिली को हमारी न्यूज़ की तरफ से, चैनल शाइन सिंध न्यूज़ टीवी की तरफ से, सलमान साहब चीफ एडिटर की तरफ से, रजब अली साहब की तरफ से आपको दिल की गहराइयों से ईद मुबारक को। यमा यमा जो एक गाना है जो आपने टेलीग्राम किया है कि आप ये करें, असल में ये एक यादगार गाना है हमारी ज़िंदगी का, जो आज से 25 साल पहले मैंने गाया था, किसी स्टेज पर गाया था, रजब अली साहब के साथ गाया था। यार फिर तो 25 उसकी साल बड़ी के बात है कि बाद उसने याद रखा है यार। मैं 25 साल के बाद जो आज मुझे उसने ये फरमाइश की। फरमाइश ये भी है। कोई पुराना बंदा बैठा और हो। यार ऐसे- ये भी पुराना बंदा कोई बैठा हुआ है और अच्छा है। लिहाजा जी जी देखें कि फन कभी मरता नहीं है, फन एक है। समुंदर है। इसलिए कहते हैं कि सिंधु दरिया हमारी माँ है, आसान पीढ़े है। इसी हवाले से कहूँगा कि ये एक यादगार, आज का जो हमारी मुलाकात है, ईद मिलन मुलाकात जो है आज यादगार मुलाकात है, तो आज के समय पे भी ठीक गाना है, यही लगता है। सर इजाजत है खान हाँ, साहब, सही, बिल्कुल, साईं बिल्कुल। सलेमान साहब, सही बिल्कुल वो बेसबरा बैठा कारपेट का जो खान साहब कारपेट का जो यम्मा 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 ये खूबसूरत समा, बस आज की रात है जिंदगी, कल हम कहाँ तुम कहाँ, बस आज की रात है जिंदगी, कल हम कहाँ तुम कहाँ, यम्मा 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 ये खूबसूरत समा, बस आज की रात है जिंदगी, कल हम कहाँ तुम कहाँ। वाह वाह वाह, जबरदस्त। हंसते हुए ऐसी शान से परवाने जल जाएंगे, सही, बहुत गाना ये बिल्कुल आपने सुनाया तो मुझे भी कुछ सी याद आया। ये मेरा ख्याल है ये फिल्म तो पुरानी है, बहुत याद नहीं आ रही मुझे भी। सर शान फिल्म का नाम है। हाँ, इसको किस पे फिल्माया था गाना ये? ये अमिताभ बच्चन पे फिल्माया गया था। अमिताभ बच्चन पे। जी सर, तो लोग अमिताभ मुझे बच्चन, जो हाँ। ज़्यादातर अमिताभ से फेस करते हैं ज़्यादातर। नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी लाइव ईद ट्रांसमिशन जेका आहे, मूंसां गॾु चांद बाबू भी मौजूदु आहे, उस्ताद रजब गुलज़ार भी मौजूदु आहे, ऐं इन्हनि जूं प्यारियूं प्यारियूं मिठड़ियूं ॿोलियूं अवां ॿुधी रहिया आहियो, यकीनन अव्हांखे वणंदियूं हूंदियूं। ऐं इन दरमियान अगरि असांखां का कमी कोताही का अहिड़ी थिए त बि असांखे माफ़ु कजो, छो लाइव ट्रांसमिशन आहे, को ब्रेक आहे कोन, को रुकावट कोन्हे, कुझु कोन्हे को। ऐं FM जी ॿी ॻाल्हि हूंदी आहे, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, FM जी ॿी ॻाल्हि आहे, हुनमें का शइ त नज़र कुझु कोन थी अचे, पोइ भाई साहिब कंहिं महिल हेॾा या होॾा पोइ कुझु कंट्रोल करे वेंदा आहिनि। हिते तव्हां असांजी हर हरकत खे ॾिसो पिया, बिल्कुलु असांजी हर मूवमेंट खे ॾिसो पिया, असांजी अगरि के ख़ामियूं आहिनि त बि ॾिसो पिया, के चङाई आहे भलाई आहे त उहा बि तव्हांजे साम्हूं आहे, नज़र आहे। ऐं मूंखे उमेदु आहे त असांजी ट्रांसमिशन अॼोकी जेका हीअ असां अव्हांजे लाइ, अव्हांजे इसरार ते असां जेका ईद ट्रांसमिशन जेका पहिरियों भेरो असांजो आगाज़ कयो आहे, इनशाला ही आगाज़ ही रहंदो। ऐं इहा अव्हां दोस्तनि जे करे आहे, अव्हांजी मोहबतनि जे करे आहे, अव्हां खोड़ सारो प्यार था ॾियो, इन करे कई ख़ूब ॾाढो प्यारा लफ़्ज़ चया आहिनि, मोॾाहीं त वरंदे, चए थो मोॾाहीं त वरंदे छो चवां हर जाई, इन बेरुखीअ तुंहिंजी ही दिलि त पई ॾुखाई, ही चोर भाॻिन खां भलो, केॾो सियाणो आहे, चए थो ही चोर भाॻिन खां भलो, दिलड़ी आहे जहीं चोराई। उस्ताद खे चऊंसि त कोई नहीं निस्बत सां को थी वञे, कलाम जा खज़ाना इलाही आहिनि। हाणे तव्हां ॿुधायो पाण, हाणे अव्हांखे आउं केतिरो खोलियां, तव्हां पाण खुलंदा, तव्हां दरिया न, तव्हां समुंदर आहियो। समुंदर आहियो तव्हां। उस्ताद नुसरत फ़तेह अली खान जो गीत आहे, वाह वाह। जो नज़र
पर हिकिड़ी फरमाइश आऊं आख़िर में वो ज़रूरु कंदुसि जेको उस्ताद वॾे खां बि कंदुसि, दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं। अचो त इन खां सां मूंखे वरी महफ़िल जेका आहे न उहा अधूरी लॻी। मां दोस्तनि सां गुज़ारिश कंदुसि त तव्हांजे फीडबैक असांजी माना ज़िंदगी, चओ बाबा हिनखे शेयर कयो वधीक। तव्हां इन्हनि तव्हांजी शेयरिंग जेकी आहे उहा असांजो जियापो आहे। ॾिसो, का बि बिल्डिंग या का बि कारोबार जेको असीं कंदा आहियूं, असां जेको वण पोखींदा आहियूं उन जी छांव में असां पाण कोन वेंदा आहियूं करे करे। उहा असांजी जेकी ईंदड़ नस्ल आहे उहा उन जो माना जेको पोरियो खणंदी आहे। सो असां दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त असां जेकी एॾी महिनत कयूं पिया तव्हांजे लाइ, तव्हांखे एंटरटेन करणी आहे, तव्हांखे ख़ुशियूं ॾियण जे लाइ असां इहो माना जेको आहे जेतिरो बि टाइम कढियो आहे। ऐं जेको असांजे प्यारे भाउ GR सलेमान, इहो एतिरो ख़र्चु आहे। तव्हां पाण ॾिसो था त हिन सांगड़ शहर में हेॾो ख़र्चु करणु ऐं बेलॉस ख़र्चु करणु, हिकिड़ो छो त तव्हां पाण ॾिसो था त असीं तव्हांखे रिक्वेस्ट कयूं पिया त भई तव्हां हिनखे जेको आहे वधि खां वधि शेयरिंग कयो, वधि खां वधि हिनखे सपोर्ट कयो। ऐं तव्हांजी सपोर्ट जेकी आहे उहा असांजी सिंध बल्कि पूरे पाकिस्तान, पूरी दुनिया में आवाज़ु माना जेको आहे जॾहिं प्रमोट थिए थो माण्हू, त इन सैटेलाइट ज़रिए असां पंहिंजो हर पैगाम, तव्हांजो जेको ॾुखु आहे उहो इन प्लेटफॉर्म जे ज़रिए तव्हां पंहिंजे माना जेको आहे इस्लाह करे सघो था, पहुचाए सघो था। त बराए महिरबानी तव्हां जेके बि लिसनर ॿुधनि पिया, ॾिसनि पिया, त उन्हनि खे खपे त पंहिंजे दोस्तनि खे ऐं पंहिंजनि प्यारनि खे इहे जेके प्रोग्राम आहिनि उन्हनि शेयर कनि ऐं असांखे फीडबैक ॾियनि, ताकी असीं इन प्रोग्रामनि खे बहितर सां बहितर करे सघूं, छो त तव्हां ॾिसंदड़ आहियो। सो सर मां जी बिल्कुलु वधीक ॻाल्हायो कलाकार तव्हां ॻाल्हायो किथे था, असां रुगो असां था ॻाल्हायूं, तव्हां थोरी था ॻाल्हायो, तव्हां किथे था ॻाल्हायो। थैंक यू। कलाकार तव्हांजे दाद सां ख़ुशि थींदा आहिनि। बिल्कुलु। दिल विच तेरा प्यार वसा के वेख जावां कोल बिठा के तेनू दिल वाले शीशे च सजाया, तेनू दिल वाले शीशे च सजाया, जी कर वेखदा रवां किन्ना सोना तेनू रब ने बनाया, ओ किन्ना सोना तेनू रब ने बनाया, जी कर वेखदा रवां, दिल मुड़दा ने लख समझाया, दिल मुड़दा ने लख समझाया, जी कर वेखदा रवां किन्ना सोना तेनू रब ने बनाया, किन्ना सोना। प्यार तेरा जिंदगी मेरी करनी है मैं पूजा तेरी। सुभान अल्लाह। प्यार तेरा जिंदगी मेरी करनी है मैं पूजा तेरी, तेनू दिल वाले शीशे च सजाया, तेनू दिल वाले शीशे च सजाया, तेनू दिल वाले शीशे च सजाया, जी कर वेखदा रवां किन्ना सोना तेनू रब ने बनाया। वाह 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 माशाअल्लाह, सुभान अल्लाह। ज़बरदस्त ज़बरदस्त। नाज़रीन, तव्हांखे यकीनन प्रोग्राम जेका असांजी ट्रांसमिशन, ईद ट्रांसमिशन सुठी लॻंदी हूंदी। उस्ताद खे जेका मूं फरमाइश कई आहे, जी जी तो मां साईं खे बिना कंहिं रुकावट ऐं बिना कंहिं रोक जे देर जे त साईं खे चवंदुसि या मुंहिंजी फरमाइश जेका आहे उहा पूरी कर। इल्तिजा सां असांजो पिन प्यारे जो दोस्त जो टाइटल भी इहो आहे त दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं। वाह वाह। दरख़्वास्त करी मां डेडिकेट भी उन्हनि खे कयां थो। दुनिया किसी के प्यार में
जन्नत से कम नहीं, एक दिलरुबाद में हूरों से कम नहीं, दुनिया किसी के प्यार में। वाह, जन्नत से कम नहीं, एक दिलरुबाद में हूरों से कम नहीं, दुनिया किसी के प्यार में। तुम बादशाह हुस्न हो, हुस्न जान हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो, खुशबू तुम्हारी जुल्फ की फूलों से कम नहीं, दुनिया किसी के प्यार में। वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह साईं वाह, जबरदस्त 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 जबरदस्त। रजब है ना वालिद साहब की यादगारी आज सही आपने हो। यकीन करो वालिद साहब को जागा कर दिया आपने। मूंखे आऊं त हीअ ॻाईं पियो मूंखे ॾिसो वालिद साहब तुंहिंजे साईं उस्ताद वॾो यादि पियो जंहिं आयो। महिल असां वेंदा हुआसीं न, उस्ताद गुलज़ार अली साहब चवंदो हुउसि यार मुंहिंजो रजब अली, पोइ असां कलाम ॿुधंदा हुआसीं, पोइ अॼु रजब अली सां इहे कलाम ॿुधे यकीन करो वालिद साहब यादि अचे थो, गुलज़ार अली साहब। अल्लाह ताला वाह साईं वाह, वाह साईं वाह, अल्लाह साईं तो माशाल्लाह, ई माशाल्लाह। बलारो महीननि जे ख़ुशी में अल्लाह साईं अॼु ईद जो ईद उल फितर साईं अता कयूं। ऐं यकीनन जॾहिं रोज़ा रखी रमज़ान जो महीनो पूरो थींदो पोइ अल्लाह साईं उन जे बदिले में हा। असांखे ईद हिकु तोहफ़े में या इनाम में असांखे ईद मिले थी। ऐं असां यकीनन हर घर में ख़ुशियुनि जो त्योहार आहे, ख़ुशियुनि जो त्योहार आहे, सभु घर में ख़ुशि आहिनि, ॿार बचनि सां ऐं नंढा पंहिंजे बचनि सां ईदूं कनि पिया। बिल्कुलु। ऐं सच पुछो कि ईद आहे ॿारनि जी नंढड़नि जी। बिल्कुलु सर, त वॾड़ा त ॾिसो त को कंहिं हुन पासे वेठो आहे, को हिते आहे, को हेॾे आहे, जी, पर बिल्कुलु। नंढड़ा जेके ॿार आहिनि तव्हांखे रोडनि ते बि नज़र ईंदा, पार्कुनि में बि नज़र ईंदा, घुमंदे नज़र बि ईंदा। बिल्कुलु। बाक़ी जेके न छो त ईद बिल्कुलु, ही बिल्कुलु। असल जेका आहे सा ॿारनि जी आहे। ख़ुशियुनि जो पंहिंजे वॾो ॿारनि त्योहार खे आहे। टाइम ॾियो, पंहिंजे घर में टाइम ॾियो, पंहिंजे बचनि खे वक़्तु ॾियो। इहे ई अव्हांजी अखियुनि जो नूर आहे। इन्हनि जी ख़ुशियुनि लाइ तव्हांजो जियापो आहे। राति ॾींहुं तव्हां इन्हनि जे लाइ जेके बल्कि राति ॾींहुं हिकु करे इन्हनि जी ख़ुशियुनि जे लाइ असां सभु कुझु कयूं था। वरी बि तव्हां तमामु ऑडियंस खे असां शाइन सिंध न्यूज़ टीवी जी तरफ़ खां तमामु मेंबर असांजा मौजूदु आहिनि, डायरेक्टर्स मौजूदु आहिनि, मूवी मेकर मौजूदु आहे, कैमरामैन मौजूदु आहे, ऐं असांजो चीफ डायरेक्टर बि मौजूदु आहे, ऐं सिंगर मौजूदु आहे। तमामु तर पाकिस्तान में तमामु तर भेनरूं भाइरूं नंढा वॾा सभिनि खे दिलि जी गहराइयुनि सां ईद मुबारक हुजे, भली कार ऐं हुजे। ख़ासि करे मुंहिंजे ही शाहीन सिंध टीवी न्यूज़ जी लाइव ट्रांसमिशन में मुंहिंजे आयल महिमान ऐं ॿिया अञा वेठा आहिनि। नेक्स्ट सेशन हाणे असां स्टार्ट करण वारा आहियूं, उहो स्टार्ट थींदो। ऐं जेके असांखे लाइव ॾिसी रहिया आहिनि, यकीन कयो मां हिननि जो बेहद थोराई आभारी आहियूं, दिलि सां आभारी तमामु आहियूं। दिलि सां आभारी आभारी आहियूं, आहियूं, दिलि जी बिल्कुलु, गहराइनि सां मां हिननि जो शुक्रगुज़ार अॼु आहियां, तहे तमामु दिलि सां। तर छो तव्हां खां सवाइ असां कुझु कोन आहियूं। असांखे कीअं ख़बर पए त असांजो प्रोग्राम सुठो थो वञे, कीअं थो वञे। तव्हां फ्रेंड आहियो, लाज़मी आहे। इन से ॾिसो न, ग़लती कोताही इंसाननि खां थींदी आहे। वॾे वॾे सेटनि ते जेके वेठल हूंदा आहिनि उन्हनि खां बि ग़लती थी वेंदी आहे। पर मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त ज़िले सांगड़ में, मूंखे ॿियनि शहरनि जी ख़बर त न आहे, पर सांगड़ डिस्ट्रिक्ट सांगड़ ज़िले जे लिहाज़ सां मां सम्झा थो रजब गुलज़ार मूं वटि मौजूदु आहे, साईं चांद बाबू मौजूदु आहे, साईं अली नवाज़ साहिब मूं वटि मौजूदु आहे। इन्हनि ख़बर स्टूडियो जेको हिन पंहिंजे पैमाने सां, पंहिंजे गुंजाइश जे हिसाब सां, जेको अॼु खां ई 4 साल मूं पहिरीं जेको ठाहियो आहे, घणनि खे त ख़बर ई कोन ईंदी आहे किथे। जेॾी महिल हले थो त यार किथे था वेहनि, त बाबा हीअ को ख़ाली कोई ईअं ठलो जुगाड़ी कमु थियल कोन्हे। हीअ बाक़ाइदा हिकु स्टूडियो आहे सैटेलाइट ते, जॾहिं असांजो पूरो सिस्टम ऑन थिए थो त बैक टाइम ते असांजो यूट्यूब फेसबुक ते चैनल ते असांजो लाइव ट्रांसमिशन जेका उहा नशर कई वेंदी आहे। इहा जेको आहे इहा अॼु जी ॻाल्हि आहे सर। 1991 में पंहिंजो स्टूडियो असां उन टाइम खां टेलीविज़न हुआ असांजा। असल में ख़बर छा आहे चांद बाबू, असल में मुंहिंजी दिली ख़्वाहिश हूंदी त असां पंहिंजो टीवी चैनल ते जेको पंहिंजो कमु कयूं, पंहिंजो चैनल पंहिंजो स्टार्ट कयूं। बिल्कुलु बिल्कुलु। पर हालात ई शयूं एॾियूं महांगियूं थींदी वियूं त वक़्त सां गॾोगॾु वरी अहिड़ी टेक्नोलॉजी अची वई त अदा पंहिंजी लिमिट जे हिसाब सां तव्हां पंहिंजो
जो कमु शुरू करे सघो बिल्कुलु, था। बिल्कुलु, बिल्कुलु। तो असां ही शयूं ही सॼी जेके IT टेक्निकल इंस्ट्रूमेंट जेके आहिनि इहे कराची मां आंदासीं ऐं कैमरा वग़ैरह सभु इहे, ऐं असां पंहिंजे कम जो आगाज़ कयोसीं। अॼु अल्लाह जी महिरबानी आहे, सुठी पज़ेराई मिली रही आहे, ऐं इहे तव्हां सभु दोस्तनि जी महिरबानी आहे, तव्हां दोस्तनि जे करे आहे। सलेमान मां साहब के आख़िरी credit है बाबा, बिल्कुलु ऐं आख़िरी पंहिंजे इन ॿिनि सिटियुनि सां मुंहिंजे परवरदिगार जा शुक्र अदा कयुसि। माशाअल्लाह। वणनि खे कलम कयां ऐं सभु सागर मस, पोइ बि ॾाढी कस साईं तुंहिंजी शान में। ऐं पंहिंजे इन लफ़्ज़नि खां पोइ ऐं पंहिंजी हिन टीम खे जेको आहे असांजी ही सेशन जेको टीम इहा इजाज़त वठंदी ऐं प्रोग्राम असांजो कंटिन्यू हले पियो, असां बंदि कोन था कयूं। तव्हां उन दोस्तनि खे सॾियोसि त उहे वेहनि, छो बंदि कंदासीं त वरी इहे दोस्त जेके आहिनि न इहे अॻिते पोइते वेंदा हलिया। तव्हां दोस्तनि खे सॾियां थो त उहे दोस्त अचनि वेहनि ऐं प्रोग्राम भले हलंदो रहे, ऐं लाइव रिकॉर्डिंग बंदि न कयो, भले हलंदो रहे, दोस्त ॾिसंदा रहनि अचनि। ऐं आउं दोस्त खे साईं इजाज़त पाण वठूं। बिल्कुलु, बिल्कुलु। ऐं हाणे असां सभिनीनि खे इजाज़त ॾिजो, ऐं जिथे हुजो शाद आबाद हुजो, वसंदा रहो, मुंहिंजी सिंध सदाईं आबाद हुजे, वसंदी रहे, मुंहिंजो मुल्क पाकिस्तान शाद आबाद हुजे। असां पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान पाइंदाबाद, दिल जी गहराई सां तव्हां खे ईद मुबारक हो। असांजी ॾिसो, आउं आख़िर में इहो चवंदो त मुंहिंजी आर्मी जेका आहे उहा मुंहिंजी आहे, पाक आर्मी मुंहिंजी बि ज़िंदाबाद। बिल्कुलु। मुल्क में इहे आहिनि त मुल्क असांजो मज़बूत आहे, दिफ़ा घटि त मुखालफ़न घटि त कोन कई आहे मुल्क खे कमज़ोर करण लाइ। अलाह मुंहिंजे सॼे वतन जे मुहाफ़िज़नि खे बि रब साईं सलामत पाक रखे। फौज के भी सलाम। असीं सुराण जा येतू सदा बणजी सवारियूं था, कंदा शबनम जे कतरनि खे निगाहनि सां सलाम आहियूं। न कंडनि खे किखारियूं, न थुअर सां रखूं यारी, मगर राबिल जा नौकर ऐं गुलाबनि जा ग़ुलाम आहियूं। ऐं असांखे रवां जो पंहिंजो मेज़बान लालचंद विशनानी अवां ॾिसी रहिया सिंध शाहीन सिंध न्यूज़ TV सागड़। ऐं अॼोके हिन प्रोग्राम में यकीनन असां अवां सां खोड़ सारी कचहरी कंदासीं, जंहिंमें ईद जो ज़िक्र हूंदो, ख़ुशियुनि जो ज़िक्र हूंदो ऐं मिठाई जो ज़िक्र हूंदो, छो त मिठाई ॾाढी मिठी आहे ऐं मिठी शइ ॾाढी वणंदी आहे ऐं मिठी शइ जो ज़िक्र ज़रूरी आहे। ऐं मिठनि माण्हुनि जो, सुहिणनि माण्हुनि जो, सुठनि माण्हुनि जो ज़िक्र कंदासीं। ऐं असांजी जेका ही लाइव ट्रांसमिशन हले पई शाहीन स्टूडियो तां हिन वक़्तु बराह रास्त असांखे लाइव था ॾिसो पिया। ऐं अॼु असां सां गॾु मौजूदु असांजा बहितरीन सिंगर, जंहिंमें साईं अली नवाज़ रिंद साहब मौजूदु आहे। साईं अली नवाज़ रिंद साहब यकीनन तमामु पुराणा ऐं सीनियर जेका आहिनि सिंगर आहिनि, ऐं उनखे अलावा असांजी हिकिड़ी ॿी समाजी शख़्सियत आहे, पाण सोशल वर्कर आहिनि। जॾहिं बि जिते बि को मसइलो थियो आहे, जिते बि का जेकॾहिं क़ौमी सॾु थियो आहे त उते हमेशह अकबरो रहियो आहे। सागड़ सां वाबस्ता असांजो तमामु प्यारो दोस्त, बहितरीन साथी उस्ताद ठाकचंद पवार पहुतनि। साईं तव्हांखे सभ खां पहिरें अस्सलाम वालेकुम, नमस्ते साईं तव्हांखे, अस्सलाम वालेकुम, नमस्ते। ऐं ईद जो लख लख वाधायूं पवनि। ऐं असांजे जेके चाहींदड़, असांजा ॾिसंदड़, असांजा महबूब जेके असांखे ॾिसनि पिया, साईं तव्हां सभिनी खे गॾिजी चऊं, तव्हां सभिनी खे ईद जूं मुबारक हुजनि। क़बूल पयूं खिली ॾेखारियो, हा ॾिस खिलनि पिया न। वाह, तव्हां सभिनी खे ईद जो मुबारक हुजे ऐं अलाह साईं अव्हां खे ख़ुशि रखे। अॼु ईद जो पहिरियों ॾींहुं शुरूआति कयूं था साईं तव्हां सां। तव्हां समाजी अॻवान आहियो, समाजी रहनुमा आहियो, सागड़ जे हवाले सां साईं तव्हां सॼे हिन ख़ुशी जे लम्हे खे, ईद जे लम्हे खे कीअं था ॾिसो? हा लाल सभु खां पहिरीं तव्हां सभिनि खे जस हुजे जिन्हनि शाहीन सिंध जेका इकबार हुई के टाइम में, ऐं अॼु चैनल जो रंग ॾिनो आहे। ऐं तमामु हिन दोस्तनि जो घुराइतो आहे, जिन्हनि जो प्रोग्राम रखियो आहे, ज़बरदस्त प्रोग्राम आहे। ऐं सभिनी दोस्तनि खे जेको आहे चैनल खे ऐं TV न्यूज़ खे सपोर्ट करणु खपे, छो जो हीउ मज़लूमनि जो आवाज़ु आहे ऐं मज़लूमनि जे आवाज़ खे जेका जेतिरी रहनुमाई मिलंदी ओतिरो फ़ाइदो थींदो। ऐं इन शहर जा जेके मौज़ूज़ आहिनि चाचा ग़ुलाम रसूल निज़ामानी साहिबु, ऐं साईं जिन्हनि जो जेको आहे पंहिंजो मत पाण आहे, ऐं कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि ऐं छा चइजनि, जेतिरो चइजनि ओतिरो घटि आहे। इहे सम्झो त असां हिक ई घर जा भाती आहियूं। ऐं असांजा उस्ताद रजब गुलज़ार साहिबु ऐं साईं पंहिंजा रिंद साहिबु ऐं लालचंद असांजो दिलि प्यारो हर टाइम जो दोस्त आहे, साथी आहे, ऐं असां हर टाइम गॾु ई हूंदा आहियूं। अॼु ईद जो ॾींहुं आहे ऐं ईद जो ॾींहुं असां सिर्फ़ु कोई हिंदू या के मुस्लमान ते न आहे, असां हिन खिते में रहण वारा सभिनीनि जी ईद आहे। ऐं असां ईद जी इन ख़ुशियुनि में बि गॾु हूंदा आहियूं। ऐं
जॾहिं होली या ॿियो को त्योहार थींदो आहे त उन टाइम में असांजा इंसान दोस्त मुस्लमान भाइर ऐं ॿियनि मज़हबनि सां तालुक़ु रखंदा उहे बि असां सां गॾु हूंदा आहिनि ऐं असां बि उन्हनि जी ख़ुशियुनि में शरीक आहियूं। इन जे हिते असां सभु भाइर आहियूं ऐं पाण में मिली जुली रहंदा आहियूं ऐं सभिनीनि सां ई हिकु रिली मिली हलंदा आहियूं ऐं जिन में को मज़हब या कंहिं फ़िरके जो को भेदभाव न आहे। ऐं असांजे तमामु दोस्तनि खे जेके बि आहिनि जेके मज़हबी जिनुनियत रखण वारा दोस्त आहिनि उन्हनि खे बि चऊं था त ख़ुदा रा तव्हां जेको बि दर्स ॾियो था त उहो इंसानियत जो दर्स ॾियो, छो जो इंसानियत जो दर्स सभिनीनि खां पहिरीं आहे। अवलनि इंसानियत पोइ मज़हब ते माण्हू हलंदो आहे ऐं मज़हब जेके बि समूरा ई मज़हब आहिनि तमामु इंसाननि लाइ बहितरीनु ठहियल आहिनि ऐं जेके मज़हबी तरीक़े सां जेके माण्हू हलनि था त उन्हनि जे अंदरि इंसानियत हुअणु ज़रूरी आहे, छो जो इंसानियत खे ई जेको आहे फॉलो कंदड़ माण्हू हिकु सुठो रहनुमा थी सघे थो, हिकु सुठो आलम थी सघे थो। आलम जेको आहे सभिनीनि जे लाइ दवा उहो हूंदो आहे ऐं असां उन सभिनीनि आलमनि खे बि ईद जी ख़ुशी जी जेके आहिनि मुबारकबाद ॾियूं था ऐं उन खां बाद जेके अॼु जेके सांगड़ जी सूरत हाल आहे उहो तमामु शहर बंदि बि आहे। उन खां बाद जेके ग़रीब पोरियत जेके आहिनि उन्हनि पंहिंजा जेके आहिनि हिते रेड़ा लॻाया ऐं बचनि जो गुज़र सफ़र कयो, छो जो महीनो उन्हनि जो सॼो ई बंदि हो त हिन ॾींहं ते हुननि कुझु रोज़गार कयो आहे ऐं कल्ह जी सूरत हाल इहो ई त तमामु हिकु बदहाली बुख जे करे माण्हू ईद जी जेका ख़रीदारी में ॾाढा मायूस हुआ त इहे सॼियूं ज़िम्मेवारियूं जेके आहिनि असांजे चूंडियल नुमाइंदनि जूं आहिनि, छो जो नुमाइंदो जेको अचे थो उहो आवाम जे वक़्त सां अचे थो, आवाम जे हिमायत सां अचे थो, पर अलाए छो असां अलाए कहिड़े क़िस्म जा हुकुमरान चूंडिया आहियूं या असांजे इहे जेके असां ते हिननि मड़िया आहिनि त असां चऊं था त तव्हां उहे जेके हुकुमरान आहिनि उन्हनि खे जेको मज़हबी तरीक़े सां जेके आहिनि अगरि तव्हां मज़हबी तरीक़े सां बि हुकूमत कयो त असांखे जेके असां ॾुतड़ियल खिते जा जेके माण्हू आहियूं ऐं मज़लूम माण्हू आहिनि त असांखे तमामु वधीक जेको आहे ख़ुशी थींदी ऐं त असांखे वधीक हक़ मिलंदा ऐं तव्हां कंहिं बि तरीक़े सां अचो कानूनी सतह ते अचो या मज़हबी आइन जे मुताबिक़ अचो त असांखे उन में बि रिलीफ आहे त असां सभु अमन ऐं भाईचारे सां रहण वारा माण्हू आहियूं। असांखे एतिरी बुख बदहाली में न धिको, असांखे एतिरा ज़लील ऐं ख़्वार न कयो। ऐं हिन टाइम ते जेका सूरत हाल आहे पाणी जी, उहा पाणी जी जेका सूरत हाल आहे तमामु ॾुखी आहे त असां सभ खां पहिरीं अवामी तहरीक सिंधियाणी तहरीक जॾहिं कराची में प्रोग्राम कयोसीं त असां हिते दोस्तनि खे दावतूं ॾिनियूं, दोस्तनि खिलण लॻा त कुझु कोन थींदो, सदर साहिबु लिखी ॾिनो आहे, पर अॼु उहो सिंधियाणी तहरीक जो जेको आवाज़ु आहे हाई लेवल ते पहुतो आहे ऐं इन में जेको बि किरदारु रहियो आहे उहो सिंधियाणी तहरीक जो रहियो आहे त उहो मुसलसल 7 कलाक जेको आहे प्रोग्राम जारी रहियो कराची प्रेस क्लब जे अॻियां ऐं उन टाइम ई अवामी तहरीक जे मर्कज़ी सदर लाल पंहिंजो वसंत हरी साहिबु चयो त सदर साहिबु अगरि तव्हांजी नथी हले त तव्हां इस्तीफ़ा ॾेई ऐं असां सां गॾु अचो जे असांजा नुमाइंदा आहियो त उहा सदर साहिब जी जेका ॻाल्हि हुई अॼु इहा साबित थी त उहो आवाज़ु एतिरो सगारो थियो आहे ऐं काफ़ी माण्हू उन्हनि जो इहो आहे त की हिननि खे हुकुम थींदो त उहे जदोजहद में ईंदा। असां दोस्तनि खे चऊं था त असां इन हुकुम जा क़ाइल आहियूं ऐं हुकुम जे इंतज़ार में आहियूं। ईअं न थिए त किथे असांजा इहे जेके समूरा किथां जेके समूरो कैनाल आहिनि उहे ठही बि वञनि, असांजो अॼु को हुकुम ई न अचे, असां हिन हुकुम जे आसरे में न रहूं ऐं पंहिंजी जदोजहद कयूं। जी लाल असां तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां तमामु सुठी रहनुमाई कई। हाणे पाण वधूं था बिना कंहिं ब्रेक त आहे कोन, बिना ब्रेक कयूं त बिना ब्रेक हलूं था। असांखे उस्ताद अली नवाज़ साहिबु, तव्हां ॿुधायो कहिड़ा हालनि, ख़ुशि आहियो? अॼु ईद जो पहिरियों ॾींहुं तव्हांजो कीअं रहियो? ॾाढी ख़ुशी थी। अॼु जी ख़ुशी सांगड़ जो हिकु इनाम आहे जेको साईं गुलाम रसूल, उस्ताद रजब गुलज़ार, साईं लालचंद साईं हीअ अॼु मेड़ाको मचायो आहे ऐं असांखे उजागर कयो आहे। दोस्तो ईदूं असां ॿियूं बि ॾिठियूं पर अॼोकी ईद कुझु तकलीफ़ूं आहिनि पर ख़ुशी बि आहे ऐं असां कंहिं मोड़ ते किथे पहुता आहियूं। असांखे केरु दुनिया ॾिसे पई, पूरी दुनिया असांखे हाणे का मौसीक़ी थी वञे, मौसीक़ी रुए जेकॾहिं असीं मौसीक़ी न ॿुधंदासीं त मायूस थी वेंदासीं। अली नवाज़ साईं, तव्हांखे ख़बर आहे सभु भाॼियुनि इहे न मौसीक़ी जेका आहे उहा रूह खे गरमाए थी ऐं उत्साह ॾिए थी ऐं असांखे जीअण जो। तव्हां पाण हिकिड़ा बहितरीनु सिंगर आहियो मुंहिंजे ख़्याल में, त
को अहिड़ो गीत थी वञे जो असांखे झूमाए हिते स्टूडियो मथे झूमर शुरू थी बिस्मिल्लाह, वञे बिस्मिल्लाह। असां झूमींदा न हा असां झूमर हणंदासीं ठीकु आहे थोरो टेको बि थिए न जी, अकेलो बि नाज़रीन। थिए न हा, न, न, महिरबानी हीअं थो हुजे। जॾहिं मां ॾिसंदो आहियां मुल्क हूंदी अॼु तव्हांखे थोरी मायूसी न असांखे ख़ुशी आहे पोइ नची रे ॻाल्हि ओ बेहुन वञो मुंहिंजा मिठा ओ अञा तोसां दिलि जूं ॻाल्हियूं थम मुंहिंजा मिठा ओ अञा तोसां दिलि जूं ॻाल्हियूं करणियूं थम ओ अञा तोसां मन जूं ॻाल्हियूं करणियूं थम हींअर ई आहे हींअर ई वञी थो वाह 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 ओ वला हींअर ई आहे हींअर ई वञी थो ॾींहनि अॻु मूं अहिड़ा ॾिठा ओ ॾींहनि अॻु मूं अहिड़ा ॾिठा ओ अञा तोसां दिलि जूं ॻाल्हियूं करणियूं थम ओ अञा तोसां थम ओ इश्क बाराणी रांद त न आहे वाह वाह इश्क बाराणी रांद त न आहे पायूं बिरह जुबर न बठा पायूं बिरह जुबर न बठा ओ अञा तोसां मन जूं ॻाल्हियूं करणियूं थम ओ अञा तोसां दिलि जूं ॻाल्हियूं करणियूं थम ओ ख़ादिम सावण मींहं वसे जी वाह 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 ख़ादिम सावण मींहं वसे जीअं तीअं अखियुनि मां ॻोढ़ा वुठा तीअं अखियुनि मां ॻोढ़ा वुठा ओ अञा तोसां दिलि जूं ॻाल्हियूं करणियूं थम ओ अञा तोसां मन जूं ॻाल्हियूं करणियूं थम ओ अञा तोसां दिलि जूं ॻाल्हियूं करणियूं थम वाह सही वाह वाह सही वाह नाज़रीन ये असांजा दोस्त बहितरीन सिंगर साईं अली नवाज़ रिंद साहब जंहिं पंहिंजी ख़ूबसूरत मौसीक़ी अवां ताईं पहुचाई ऐं हिन लाइ मोहसिन साईं पुनल कुमार साहब ॾिसण पिया समूरनि साथनि खे ईद जी मुबारक ॾियनि पिया हवा के उतर रजब के साईं थोरा साईं जियार साहब साईं हा साईं महिरबानी साईं जियार सलेमान साहब भी असांखे ॾिसनि पिया खिलनि पिया ऐं मुंहिंजे ख़्याल में साईं खे आहे चांहि जी तलब तॾहिं हू खिलनि पिया पर हाणे ॾिसनि पिया हाणे मर्ज़ी साईं जी आहे ऐं भला साईं असां तव्हांजी कपिड़ा ॾाढा सुठा पाता न कलर ॾाढो ठहे पियो तव्हां ते साईं हाणे ऐं तव्हां सवेल दिलि जी ॻाल्हि कयो पिया दिलि जी ॻाल्हियूं त अञा करे कोन थकायो छा न न अञा कोन थकायूं बाबा अञा के दिलि जूं ॻाल्हियूं किथे खुटंदियूं मोहबत उहा शइ आहे जो ही खज़ानो ख़ाली न हूंदो आहे अञा ताईं भला मोहबत तव्हां कयो पिया साईं कयूं पिया हा आओ पोइ भला गिफ्ट मुंहिंजे ख़्याल में मिलियो हूंदो तव्हांखे सही गिफ्ट उस्ताद रजब जी महिरबानी अच्छा प्रोग्राम में वियासीं हा दोस्तनि गिफ्ट ॾिनो ऐं असां मज़े जी ॻाल्हि इहो आहे त हिन ईद ते गिफ्ट घणा मिलिया आहिनि असां हर माण्हू खे गिफ्ट हा मिले थो मिले थो हा? हा पर साईं हिकिड़ो मूंखे असां भागचल खे कोन मिलियो छो न तव्हांखे मिलियो आहे तव्हांजे गले में पियो आहे त मञो कोन था उस्ताद इन ॻाल्हि खे वाज़े कंदो छो त हर ईद ते तमामु घणी घुराइतूं आहिनि हर हिकु दोस्त आहे बसि कराची में हिकु दोस्त अच्छा, कराची में जेको मूंखे यादि रखंदो आहे ऐं मिठाई सां गॾु करे सूट या अजरक मोकिलींदा आहिनि हिन ईद ते मूंखे दोस्तनि जी महिरबानी आहे बसि गिफ्ट थिया आहिनि उन सां गॾु मिठाई बि प्लस में थी आहे ऐं उन खां दोस्त जा वॾी महिरबानी हुयूं मूंखे सिलाई 3500 रुपया ॾिनी आहे साईं जी वॾी महिरबानी आहे अच्छा साईं जी- अच्छा माना तव्हां इहो लाइव ॿुधायो पिया था माना सिलाई बि ॾिनी आहे गॾु सूट बि ॾिना आहिनि मिठाई बि ॾिनी आहे सूट हिकु ॾिनो आहे सूट हिकु ॾिनो मिठाई ॾिनी आहे मिठाई
सच सोचे वठ सभिनी खाधी आहे न असां मिठाई मिली पाण ॾिठी साईं लालचंद असां ॿुधी आहे ॿुधी आहे न माना दोस्तनि एजुकेशन जा दोस्त आहिनि उहे असांजा दोस्त ऐं मोहसिन ऐं बहितरीनु माण्हू आहिनि असांखे हर टाइम छा बाबा हिते स्टूडियो में ॾिसो साईं मिठाई जी ॻाल्हि कई आहे कि असांखे न मोकिली मिली आहे आहे मिली आहे न खाए कंहिंजो न विञाइजे अगरि तव्हां जंहिंजो पाण खाए खाधी न विञाइजे साईं तव्हां न खाधी आहे त साईं तव्हांजा पंहिंजे- नसीब आहिनि पर हर को माण्हू कंहिंजो खाइल न विञाइजे न साईं पंहिंजी ॻाल्हि पियो करे मूंखे मिलियो पंहिंजे नाले कोन पियो चए हा इहो पंहिंजे नाले अच्छा त भला तव्हां ॿुधायो पंहिंजी ज़िंदगी जी शुरूआत तव्हां कीअं कई मौसीक़ी में तव्हांजो कीअं माना इहो ख़्यालु आहे तव्हां मौसीक़ार थियो या ॻाइण वारा थियो जेका सिंगिंग सां जेको तव्हांजो कीअं जेका आहे शौक़ु जाॻियो साईं जीअं त मुंहिंजो पीवाल साहिबु सिंगर साईं जो नालो सावण खान सावण खान इंसान जी मूंखे शौक़ु हो त हुनजी औलाद खे बि आहिस्ते आहिस्ते शौक़ु थिए थो पोइ कंहिंखे बि थिए 5-6 पुट हूंदा हुया असांखे ई विर्द मिली त असां परूड़ियोसीं उस्ताद जमालदीन थियो आबदा परवीन थी अहिड़ा सुठा गायक उस्ताद फोटो ज़रदारी थियो हिन खां अलावा ॿिया खोड़ सारा साईं असां जेके दिलि में समायल आहिनि असां शौक़ु सां ॿुधा ऐं उन्हनि जा कलाम यादि कयासीं ऐं उन्हनि कलामनि ते असां कमायो ऐं पंहिंजो शान मथां असांखे ई शौक़ु ही महिनत ते आहे हिन में ख़र्च बि आहे त महिनत बि आहे साईं ख़र्च जो आहे त टाइम ॾिबो तॾहिं शइ मिलंदी तव्हां टेलर मास्टर आहियो पूरी दुनिया में हींअर टेलर मास्टर जो कमायो आहे अहिड़ो कंहिं न कमायो आहे टेलर मास्टर जो कमायो जेके बि असांजा मुंहिंजो पुटु दर्दी आहे माशाअल्लाह तमामु हाई फाई आहे तमामु साईं जी सुठी ॻाल्हि आहे पर टिकटॉक बि मशहूरु आहे त दर्दी जेको आहे न 12 महीना कर्ज़ ईद ते जेको आहे न उहो कर्ज़ लाहे मुंहिंजो दुकान ऐं यकीन कयो त असांखे हैफ़ आउं दोस्तनि खे जेको दर्दी वटि अची ऐं पंहिंजा पिटणा रोए थो सॼे शहर में ख़रीदारी करे थो ऐं जॾहिं दर्दी वटि अचे थो त अंगूठो कढे थो पैसा कोन हींअर हिन टाइम ते जेका ख़र्च आहे लागत आहे उहो तक़रीबन 1000 जे लॻभॻि आहे पर माण्हू जॾहिं 500 जो नोट कढी बीहंदो आहे त असांखे शर्म ईंदी आहे त हाणे उन ग्राहक खे छा चऊं हाणे दोस्त बि उन्हनि शहर में रहंदा हिक ॿिए जा ॼाणू सुञाणू आहियूं ऐं वास्ते सां ई ग्राहकी हलंदी आहे दुकान जी पर ॾाढो ॾुखियो आहे दोस्तो ऐं हिन टाइम ते जेको आहे सुठी सिलाई जेको आहे तव्हांखे 1500 सां घटि नथी मिली सघे ऐं हिन टाइम ते त असां इहो इरादो कयो आहे त जेको ग्राहक अचे उन सां इहो ई पुछूं त भाउ तोखे घणी वारी सिलाई खपे थी वेरी गुड छो त सिंधी में चवणी आहे न जहिड़ो मुंहुं जहिड़ो मोचड़ो ठीकु आहे त हर पूरो बहस जी ॻाल्हि आहे ई कोन केतिरे वारी सिलाई खपे थी तव्हां ॿुधायो त ओतिरे वारी तव्हां हिकिड़ो कमु कयो एडवांस में वठी छॾियो न साईं एडवांस में किथे ॾींदा एडवांस में कोन ॾिठा न ॾाढो ॾुखियो माहौल आहे ॾाढो ॾुखियो कमु आहे छो त हीउ कमु जेको आहे ऐं दर्दी जेको माण्हू हूंदो आहे उहो सभ खां पहिरीं त उनजो दिमाग़ ऐं उनजो ज़हन तेज़ हूंदो आहे पर तक़रीबन अनपढ़िया हूंदा आहिनि मां पाण अनपढ़ियो आहियां ऐं इन जे करे त दोस्तनि खे घुरिजे त पंहिंजे जेके बि जंहिं स्टाफ शहर ते ऐं जिते बि तव्हां कपिड़ा सिलाई करायो था त दर्दी जो ख़्यालु कयो ऐं उनखे ख़ासि तौर ते ओधर खां जेके आहे न बचायो ओधर खां बचायो ऐं ओधर न करणो तव्हांजी इज़त तव्हांजी माशरे जी इज़त तव्हांजे किरदार जे करे ऐं तव्हांजे पाड़ोसी हुअण जे करे ओधर कराए थो पर तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि दर्दी खां ओधर न कराए छो त उनजी बच्चनि जी रोज़ी आहे हकीलाल जो पोरियो आहे हकीलाल जो पोरियो पगर सुखण सां पहिरीं ॾियणु खपे इहो फरमान बि आहे ऐं उन खां बाद जेसीं ताईं पंहिंजी जीअं अॼु निमाज़ थी आहे ईद जी त ईद जी निमाज़ जे अंदरि इहो ई थियो आहे त निमाज़ खां पहिरीं तव्हां ज़कात फितरो ऐं कंहिं मज़लूम माण्हू जो तव्हांजे हक़ आहे त उहो पहिरीं तव्हां अदा कयो ऐं पोइ तव्हांजी निमाज़ क़ाइमु थींदी त इहे तव्हांजा हक़ूक़ आहिनि ऐं इन बाबति तव्हांखे जेको आहे तर्जुमानी थियल आहे त तव्हां इन शइ ते फोकस कयो ऐं दर्दी खे ऐं जेके बि मज़ूर पोरित आहे उनजो उजर उनखे उनखे पहिरीं ॾियो निमाज़ खां पहिरीं उनखे ॾेई उनखे फारिग कयो यकीन कयो कल्ह हिकिड़ो बुज़ुर्ग माण्हू हो मूं वटि आयो ऐं असां दिली तौर ते इज़त कंदा आहियूं त हू आयो ऐं मूंखे चई चाचा अदा तुंहिंजा पैसा वठी मोकिल त मूं चयो चाचा ख़ैरु आहे पंहिंजी घर जी ॻाल्हि आहे की न बाबा न जेसीं ताईं मुंहिंजी निमाज़ काम कोन थींदी जेसि ताईं मां तोखे पैसा न ॾींदुसि
त इन तरीक़े सां दर्दियुनि जो ख़्यालु कयो। दर्दी मज़लूम माण्हू आहिनि, ग़रीब माण्हू आहिनि, ऐं इहा अलाए असां कीअं अॻिते अची विया आहियूं तव्हां दोस्तनि सां इहो पंहिंजी ॻाल्हि रखूं था, पर दर्दी माण्हू पंहिंजो आवाज़ बि ॿाहिरि न कढंदो आहे। त दोस्तनि खे रहनुमाई कयूं था त महिरबानी करे मज़लूमनि जो साथारी थियो ऐं पोरित माण्हुनि जो साथ ॾियो ऐं पोरित जो जेको उजर आहे उनखे पंहिंजे पगर सुख खां पहिरीं ॾियो। अच्छा उस्ताद, तव्हां तमामु सुठी ॻाल्हि कई त दर्दी जेका पोरियत आहे, पाण सभु पोरियत आहियूं, पर हीअं जेका मुआशी हालत आहे समाजी जेके ॾिसूं पिया, महांगाई तमामु घणी वधी वई आहे। जेकॾहिं कपिड़े वारे वटि वञूं था त कपिड़ो महांगो आहे, ऐं उनखे अलावा शॉपिंग लाइ ॿियो जेकॾहिं बूट सूट वग़ैरह या चंपल वग़ैरह माण्हू वठणु वञे, उहा चंपल जेका 600 वारी या 500 वारी 1000 ताईं विकिरो थिए पई। हाणे वाक़ई पाण पंहिंजी ॻाल्हि ते अचो त मां पाण दर्दी आहियां, तव्हां पाण सभिनी खे दोस्तनि खे ख़बर आहे, साईं जिन सां हिन ॻाल्हि खे तव्हां पाण दर्दी आहियो, दर्दियुनि घणो कमायो, पर असीं कोशिशि कंदा आहियूं त जेतिरो थी सघे अॻे माण्हुनि जी कैफ़ियत ॾिसंदा आहियूं। ऐं मुंहिंजी पंहिंजी ज़ाती तजवीज़ आहे साईं, और तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ी कल्ह मूं वटि कोड़ी आई, कुझु ॾींहं पहिरें माना ईअं 27 रोज़े ते या 28 रोज़े ते कोड़ी आई। मूंखे चए मुंहिंजो औलाद आहे, जेका मां बेवा आहियां, ऐं मां माना मतिलबु भी घुरी, ऐं उन ते मां हिकिड़ो जोड़ो वठी आहियां कंहिं 700-800 रुपए जी, ऐं तूं सिलाई घणी वठिजे। हुन इहा ॻाल्हि कई त मूंखे हिकिड़ो अहसासु थियो, हिकिड़ो ईअं महसूसु थियो त असां दर्दी माण्हू, असांजो वाक़ई ख़र्चु आहे, सभु शयूं आहिनि, पर किथे असांखे अहिड़ा माण्हू मजबूर ऐं लाचार नज़र ईंदा आहिनि, उते असांजे अखियुनि में पाणी अची वेंदो आहे। हुन यकीन कयो त माना अखियुनि में लुड़क अची विया, रोअण ते मजबूर थी वई। मूं जॾहिं सिलाई ॿुधाई, मुंहिंजो मां 1000 रुपया तव्हांजे लाइ फाइनल वठुसि, त पहिरीं मूंखे ख़बर कोन पंहिंजा हालात ॿुधाया, हुन जो मुंहिंजो छोकिरो गिरफ़्तार थी वियो आहे फलाणे माना चकर में, तो ॾाढी माना हुन लाचारी मूंखे ॿुधाई, त मूंखे हिकिड़ो अहसासु थियो, मुंहिंजो मां ठीकु आहे, तव्हां कोई मसइलो कोन्हे, जेकॾहिं तव्हां सिलाई न बि आहे त बि तव्हां कपिड़ा खणी वञो। मूं कपिड़ा सिबी छॾिया, त हुन छा कयो त न अदा आऊं पाण पोरियत आहियां, मां इहे मज़दूरी कयां थी, पंहिंजो सत पंहिंजे पेट में गुज़र सफ़र कंदी आहियां, ऐं पंहिंजो जेको बेवा आहियां, मुंहिंजो औलाद बि हिकिड़ो आहे, उहो बि जेको आहे मतिलबु नाफ़रमान आहे। तो हिन वाले सां पोइ हुन मूंखे पंहिंजी मर्ज़ी सां 600 रुपया कढी ॾिना, त हीअ 600 रुपया तूं अदा रख, ऐं मुंहिंजो दुआऊं तोसां गॾु आहे, ऐं अलाह कंदो करे ॾुखियो ॾींहुं मिलंदो। त मूंखे एतिरी ख़ुशी थी त माना ईअं समय त हुन जूं जेके दुआऊं आहिनि तो ईअं आहे। असांजा खोड़ साथी असांखे ॾिसनि पिया, हरचंद राय सिंधी साहिबु वॾी महिरबानी, तव्हांजी ईद मुबारकूं ॾिए पियो। साईं मोहम्मद बख़्श ख़ासकिल साहिबु ईद जो मुबारकूं ॾिए पियो। साईं मोहम्मद अच्छा जी, मोहम्मद आज़म निज़ाम साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, मोहबतूं अवाजूं मां लिखियो, वाह साईं वाह, तमामु बहितरीनु थिए पियो शो। साईं तव्हां असांखे इहो ॿुधायो, तव्हां असांखे ॾिसो किथां पिया, ऐं असांजी ट्रांसमिशन जेका आहे तव्हां ताईं कीअं पई पहुचे। अकू तव्हांजी वॾी महिरबानी, अकू राजपूत आहे, हुन सां गॾो गॾु आहे साईं मेवन कुमार भीमाणी, जेका मारवाड़ी शाइर जा जेका शाइरी जा तमामु सुठा शाइर आहिनि, पाण सुठी शाइरी लिखंदा आहिनि, तमामु सुठनि ॻायो आहे, ऐं तव्हां उस्ताद खे साईं मेवन जेका आहे उनखे सुञाणींदा हूंदव। सो इन वाले सां जेको असांखे ॾिसे पियो टंडोले, जन करे पाण जेके आहिनि पुलिस में आहिनि, साईं जी कोर्ट में ड्यूटी आहे, ऐं पाण जेका ड्यूटी दौरान बि तमामु सुठी शाइरी लिखंदा आहिनि, ऐं जॾहिं बि असां ॾिठो आहे त स्टूडियो में हूंदो आहे। सो उस्ताद हाणे तव्हां जेको आहे वरी कुझु मौसीक़ी थी वञे, कचहरी बि हलंदी हले पई, ऐं तव्हां पंहिंजी ज़िंदगी जेको यादगार वाक़ियो ॿुधायो जेको तव्हांखे अॼु ताईं विसरी न सघियो हुजे। ज़िंदगी जो यादगार वाक़ियो जेको अॼु ताईं तव्हांखे यादि हुजे, विसरी न सघियो। इंसान जी ज़िंदगी सॼी वाक़ियनि सां भरियल आहे, खोड़ सारा ज़िंदगीअ में अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि, अहिड़ा हादसा थींदा आहिनि, उहे हादसा जेके मोहबत जा हादसा हूंदा आहिनि, उहे हादसा जेके पंहिंजा बि हादसा हूंदा आहिनि, उहे जेके पंहिंजा दूर थी वेंदा आहिनि, उहे माण्हू जेके पंहिंजा छॾे करे के दूर हलिया वेंदा आहिनि। हिकिड़ा विछोड़ा उहे हूंदा आहिनि जेके असां खां हमेशह लाइ विछोड़ा थींदा आहिनि, हिकिड़ा विछोड़ा उहे जेके हिकिड़ो देश छॾे ॿिए परदेस हलिया था वञनि, उहे विछोड़ा जेके हूंदा आहिनि अॼु ईद जे ॾींहं ते यकीन उन्हनि जे घरनि में असां ॾिसनि था ई घणी परेशानी मायूसी हूंदी आहे, उन्हनि जो इंतज़ारु हूंदो आहे, ओसीलो हूंदो आहे। उहे सभु शयूं इंसान खे तमामु घणो इन ख़ासि करे ईद जा जेके मौक़ा हूंदा आहिनि या ख़ुशी जो कोई इवेंट हूंदो आहे या अहिड़ो कोई ॾींहुं हूंदो, उन ॾींहं ते जेके तमामु घणो जेका आहे उन्हनि खे माना जेका आहे फीलिंग थींदी आहे, महसूसु थींदो आहे, पंहिंजनि जो अहसासु थींदो आहे, पंहिंजाइप जो अहसासु थींदो आहे, पंहिंजनि जो अहसासु थींदो आहे। उहे माण्हू जेके हमेशह असीं ॾिसूं पिया रोज़मरह जी ज़िंदगी में, उहे माण्हू
जेके पंहिंजनि रिश्तनि जो जेके क़दुरु कोन था कनि, पंहिंजनि जो क़दुरु कोन था कनि, पंहिंजे भाइरनि जो क़दुरु कोन था कनि, पंहिंजा भाइरनि पाण में ॿाहिरि पाण में कोन था ठहनि। ऐं हर घर में जेकॾहिं ॾिसूं त हिकु ॻाल्हि चए ॿिए घर में इहा जंग लॻी पई आहे त पीउ जेकॾहिं पुट सां नथो ठहे त पुटु पीउ सां नथो ठहे, ॿाहिरि पाण में नथा ठहनि। जेकॾहिं हिकिड़े ई घर में सभु रहनि था त हिक ॿिए सां अलॻि आहिनि ऐं उन्हनि जा रवैया जो जेको ज़हनियत आहे उसां उहे हिक ॿिए सां मैच कोन था थियनि, ख़्याल मैच कोन था थियनि। इन हवाले सां इहे हादसा जेके थींदा आहिनि, हिकिड़ा इहे हादसा आहिनि, हिकिड़ा उहे हादसा आहिनि जेके कंहिंसां माण्हू बेलोस मोहबत करे थो, ॿियनि तां प्यार करे थो ऐं जॾहिं उहो शख़्स जेका उनखे एतिरो चाहे थो, उनजे चाहण जे बावजूदि जेकॾहिं छॾे थो वञे त उहो धक इंसान खे कॾहिं बि ज़िंदगी में जेका लॻल हूंदो विसरी नथो सघे। उहो लम्हो, उहो वक़्तु, उहा तारीख़, उहा हर शइ यादि हूंदी आहे। ऐं पोइ घणा माण्हू जेके आहिनि इन प्यार मोहबत जे रिश्ते खां नाकाम थी करे कुझु शाइर थी वेंदा आहिनि, कुझु फनकार थी वेंदा आहिनि। त हाणे तव्हां बि फनकार बि थी आहियो, हाणे मूंखे लॻे ईअं पियो त तव्हांजी ज़िंदगी में अहिड़ो वाक़ियो ज़रूरु थियो आहे। साईं वाक़ियो थियो त मुंहिंजी क्लिनिक हुई। अच्छा, तव्हां पहिरियों डॉक्टर बि हुयो? हा, ऐं अस्पताल में मुंहिंजी ड्यूटी आहे। अच्छा, हीअं त तव्हांजी ड्यूटी ड्यूटी बि आहे। ऐं मुंहिंजे वालिद साहब मूंखे चयो तूं क्लिनिक खोल। मुंहिंजे बाबा ॼाणा कोन थो, चई बाबा तोखे कमु करिणो आहे। मुंहिंजे बाबा ॼाणा कोन थो, चई बाबा तोखे कमु करिणो आहे न, ऐं पीउ आहे तुंहिंजो न, मुंहिंजो मूंखे जेल में ॾिसणु चाहींदो ऐं रेल में ॾिसणु चाहींदो। चई छो? मुंहिंजो को माण्हू मरी पियो त आउं त जेल हली वेंदुसि न। मूं हुनजो चवणु वरितो, मूं अस्पताल खोली, हिकिड़ो मरीज़ आयो, हुन मूंखे पुटु करे छॾियो साईं। आयो मूंखे चई मूंखे सुई हण, मूं हुन संदी सुई रिएक्शन करे वई। रिएक्शन जो करे वई त बाबा खे चवां हाणे हुनखे छा हणालियो? खट वट मुड़ पई बख विझी वञी खट सुम्हारियो मां मथां रली विधी मां गोरी खाराए मां जेका सो मुंहिंजो हाणे पुट खे सॾे पुट खे सॾिया त मुंहिंजो पंहिंजे पीउ खे वटि करणु। चई छो? मुंहिंजो रिएक्शन थियो अथसि। चए मरी वियो बची वियो, मुंहिंजो बची वियो आहे। चए मरी वियो छुटो, मुंहिंजो हींअर कढी माना हाजी शाह ते ॻाइणु थींदो आहे सूमर ते, पोइ हुते कलाम आउं चवंदो हुउसि, पोइ मूंखे इनाम बि मिलंदो। पोइ मूं चयो मुंहिंजा छो न इहो रस्तो वठां, पोइ मुंहिंजो छो न इहो रस्तो वठां। पोइ ॾिनो तालो हिनखे अस्पताल खे, उन खां पोइ ॻाइणु शुरू कयुमि। अॼु मौला जी महिरबानी आहे, स्टेज मिली आहे, हीअ अॼु हीअ मक़ाम ही मिलियो आहे, साईं जी महिरबानियूं, साईं जी आर साहिब जूं, साईं लालचंद जूं, साईं रजब गुलज़ार साहिब जूं। सो इन में हाणे तव्हांखे थोरी एंटरटेनमेंट ज़रूरी आहे ऐं हिकु मेज़बान जो कमु हूंदो आहे। जेके असांजा ॾिसंदड़ हूंदा आहिनि, असांजे चाहींदड़ हूंदा आहिनि, त उन्हनि जे चेहरनि ते मुस्कुराहट हूंदी आहे। हाणे ज़ाहिर इन ॻाल्हि त हू मुतमिन थिया हूंदा, खिलिया हूंदा, खिलो पिया इहो ॿुधाइजो ज़रूरु। ऐं असीं थोरा ताईं दोस्तनि जा, साईं गुलाम रसूल चनर साहिब जा, साईं उस्ताद तीर्थमल जा ऐं ॿियनि दोस्तनि जा जेके बि असांखे ॾिसी रहिया आहिनि, इनखे ईद जूं वाधायूं, ईद जूं मुबारकूं, परॾे ॾे में रहनि था, उन सभिनी खे वाधायूं। अच्छा उस्ताद, हिन लम्हे असां जेका शाहीन सिंध स्टूडियो में बराह रास्त लाइव आहियूं, ऐं असांजा जेके दोस्त आहिनि असांखे ॾिसनि पिया, महिरबानी। सो उन हवाले सां हाणे तव्हां ॿियो मौसीक़ी जो रंग थी वञे, अहिड़ो हुजे जेको झुमाए छॾे इंशाअल्लाह। ईद जो बि हुजे, जेकॾहिं ईद आहे त वाह वाह। ऐं ईद ते अक्सर करे जेका ईद ते उस्ताद हर माण्हू कारा जोड़ा सिबराईंदा आहिनि। हाणे पाण दर्दी जो कमु कयूं था, हिन वक़्तु मूं जेके कारा वॻा सिबिया आहिनि तक़रीबन 50 खां 60 वॻो कारे कलर जो सिबियो आहे। भला इहो मूं हुननि खां पुछियो रीज़न छा आहे? चयो असांखां असांजो महबूब परे आहे। अरे बाबा महबूब तव्हांखां परे, ईद जी ईद कारो कपिड़ो पाइणु, माना इहो समझ पंहिंजे पाण ते माना एॾो अकेलो गुज़ारणु, ईद न गुज़ारणु, ख़ुशी न करणु, फ़ाइदो कहिड़ो? असीं बसि ईअं ई आहियूं, बसि कारो वॻो पाए हुनखे जलाईंदा। मुंहिंजो साईं जलो त तव्हां पाण पिया, तव्हां हुननि खे छा जलायो? हुते ख़ुशि हूंदा पंहिंजे घर जंहिंखे तव्हां जलाए पिया। सो हिन हवाले सां जेका आहे तव्हां ज़िक्र कजो। न न इंशाअल्लाह अर्दा त ईद जे ॾींहुं अछो कपिड़ो पाइजे। हा, ईद आहे त अछो कपिड़ो आहे, ऐं बाबा खे चवां ऐं सुठो कपिड़ो आहे, ईद हुनखे चइबो आहे। बाक़ी हाणे ग़म वारी ईद थी त पोइ ईद थोरी थी, असांजी ईद आहे ख़ुशी वारी। इन लाइ असां कलाम था चऊं, जी जी, कर ख्याल मिठा जानी हीअ दुनिया छॾे वेंदे, वाह वाह। छो दिलड़ियूं रजाई थो तूं पाण लॾे वेंदे, ये दुनिया फानिया हित केर न रहणो आहे, ही दुनिया फानिया हित केर न रहणो आहे। बाक़ी रहंदी ॻाल्हि इहा जेका
हितड़े छॾे वेंदे कर ख्याल मिठा जानी हीअ दुनिया छॾे वेंदे छो दिलड़ियूं रजाई थो तूं पाण लॾे वेंदे छो ॿियनि खे रजाई थो तूं पाण लॾे वेंदे करे हिर्स मका पजूं छो निडड़ियूं फिटाई थो करे हिर्स मका पजूं छो निडड़ियूं फिटाई थो ये साण हलंदई गॾु जिन लाइ महल वॾे वेंदे ये साण हलंदई गॾु जिन लाइ महल वॾे वेंदे कर ख्याल मिठा जानी हीअ दुनिया छॾे वेंदे छो दिलड़ियूं रजाई थो तूं पाण लॾे वेंदे छो ॿियनि खे रजाई थो तूं पाण लॾे वेंदे छो दिलड़ियूं रजाई थो तूं पाण लॾे वेंदे महिरबानी साईं बिना ब्रेक असीं हलंदासीं उस्ताद भागचंद जी तरफ़ जेका उस्ताद भागचंद असांजे सांगड़ जी तमामु बहितरीनु समाजी शख़्सियत आहे अच्छा तव्हां ॿुधायो तव्हांजी ज़िंदगी जो ख़ासि यादगार लम्हो जेका तव्हांखे अॼु बि यादि आहे विसरी न सघियो हुजे ॾिस तव्हांजे चेहरे ते मुर्क अची असांखे लॻे थो त इहो यादगार लम्हो सभिनी लाइ यादगार हूंदो यादगार हीअ आहे की जेके हादसा आहिनि ज़िंदगी जा जी ऐं जे अगरि ॾुखनि जी ॻाल्हि करे त बचपन खां वठी ॾुख ई ॾुख हुआ ऐं सुख त किथे मिलियो बि न हो माना ईअं खणी कजे चए त सुख माना नसीब में लिखियल ई कोन ॾाढा माना मायूस हुआसीं ॾाढा ॿार हुआसीं मज़लम हुआसीं ऐं मुंहिंजी पहिरीं पघार हुई तक़रीबन 8 रुपया अच्छा पहिरीं पघार मुंहिंजी हुई 8 रुपया ऐं असांजी हेड जेका हुई उहा हिकु औरत हुई छोकिरी हुई जी मानी खां पहिरीं असांखे मार मिलंदी हुई अच्छा उहो वरी कीअं उहो ईअं त हुन छोकिरीअ खे मानी पचाइणी पवंदी हुई अच्छा ऐं मां घर में कमु कंदा हुआसीं त पोइ उहा पहिरीं मानी पचाईंदी हुई उहा मानी असां खाईंदा हुआसीं वधीक खाइण जे करे चए थो मानी इन जे करे कुटंदी हुई त उहा मानी घटि खाए अच्छा त पोइ मानी खां पहिरीं मार मिलंदी पोइ असां मानी घटि खाईंदा हुआसीं ऐं ॾाढो ॾुखियो हूंदो हुओसीं पाइण लाइ कपिड़ा बि कोन हूंदा हुआ ऐं सीउ में उॾण लाइ बि कपिड़ा न हूंदा हुआ पर उहो टाइम हो सभ खां पहिरीं हिकिड़ो मूं भतु ॾिठो उन जे अंदरि सिंगर बि आया हुआ ऐं उहो मुंहिंजी ज़िंदगी जो पहिरियों भतु हो मुंहिंजे ख़्याल में शायदि मंगरिया बिरादरी जो भतु हो ऐं सुठो भतु हो ऐं हद खां वधीक देगू बि मूं हुन ॾे ॾिठो जॾहिं देगू ॾिठो न त वॾी ख़ुशी थी बाबा वॾो माल आहे पर हुन भत जे अंदरि हिकु गिराह बि नसीब कोन थियो भत में वञण जी इजाज़त ई कोन हुई त भत में की वञे माण्हू कोन दावत कान हुई न दावत ई कोन असांखे उहो इख़्तियारत कोन हो न असां ॿिए जा नौकर हुआसीं ॿिए वटि कमु कंदा हुआसीं मानी खां पहिरीं मार मिलंदी पर परियां खां ईअं ॾिठोसीं त उहो हो ऐं सभ खां पहिरीं शहर जा जेके माण्हू हुआ उन्हनि खे ॾिसण जी वॾी चाहत हूंदी हुई शहर जे माण्हुनि खे ॾिसण लाइ दिलि वॾो उनखे ॾिसी दिलि खे सुकून मिलंदो हो वॾो बेताब हूंदो हो शहर जे माण्हुनि लाइ ऐं पोइ सभ खां पहिरीं मूं सांगड़ जी जेका आहे सिविल अस्पताल ॾिठी सांगड़ जी सिविल अस्पताल ॾिठी हुई ऐं उन टाइम ते बोर्ड लॻियल हो राणा सी राठौड़ जो ऐं ॾाढो हिकु यादगार उहो ॾींहुं हो ऐं वॾो वक़्तु ॾुखियो हो ऐं उन ॾुखे वक़्त मां निकिरी ऐं हिते जेके आया आहियूं बेसिकली मां अनपढ़ियो आहियां पर मूंखे जेके पढ़ायो आहे उहा अवामी तरीक़े जे दोस्तनि पढ़ायो आहे मां स्कूल वियुसि कुझु टाइम लाइ पर उहा सम्झ में कोन हूंदी हुई छो त असां उहो माहौल ॾिठो बि कोन बचपन में उमिरि जाम वॾी थी हुई पर थोरो घणो असां पढ़ियासीं असांजा उस्ताद तमामु क़ाबिल हुआ ऐं सुठा हुआ जंहिंमें हिकु वफ़ात करी हुआ बाक़ी अलाह उन्हनि खे हयाती ॾिए तमामु सुठा दोस्त आहिनि ऐं पढ़ाइण में किरदारु जेको आहे मुंहिंजे दोस्तनि जो रहियो आहे त मां ख़ुशनसीब माण्हू आहियां जेके अॼु इन शहर में हलां पियो फिरां पियो ऐं सियासी समाजी माण्हुनि सां तालुकात बि आहिनि वास्ता बि आहिनि ऐं साईं जिन खां बि हिकिड़ी मुलाक़ात आहे साईं असांखे धिको ॾिनो हिकु ॾींहुं अच्छा उहो कीअं
तो जे अगर साईं की याद हुजे त हिकिड़ो लफ़्ज़ मशहूरु आहे की माना वो ई माना है ते आऊं थैली जलियो घस ते बीठो तो साईं अची अच्छा। मोटरसाइकिल ते अच्छा अच्छा साईं खे सदा ॾिनो पर साईं ब्रेक ॾिनी साईं चवण ग़रीब आहे भला अच्छा साईं उहे बि साईं जेको आहे न साईं चयो चलो ब्रेक आई जे धिको ॾियो था अॻिते अलाए केरु आहे भला ठीकु आहे माण्हू पंहिंजे सफ़र ताईं पुॼी वेंदो पोइ साईं असांखे धिको ॾिनो ऐं असां बि पंहिंजी मंज़िल ते पुॼासीं न साईं धिको की माना कीअं माना हाणे साईं खां पुछो साईं साईं न इहो असांखे बि यादि कोन्हे इहा यादि न हा, इहो- इहा यादि न आहे त कोई तव्हांजी न असांखे इहो यादि आहे। कूड़ छो ये तव्हांजी महिरबानी तव्हांजो असां थोरो यादि चयल कयो न उहो चल न, कंहिंजी बि बख़्तर- हमदर्दी कयल आहे मौला ख़ुशि रखे ठीकु आहे। तव्हांजी महिरबानी कयल हमदर्दी विसारजे न महिरबानियूं जे महिरबानी यादि हुजे या न हुजे पर असांखे यादि आहे जिन जिन सां ऐं साईं सुञाणंदा अलाए नथा सुञाणनि कोन था सुञाणनि जीअं साहिबु न पर तव्हां जॾहिं टीम हा असां वारे असां ॿुधायो न इहो किथे जंग में किथे थियो किथे उदाई में थियो न न न न अच्छा मज़े वारी ॻाल्हि आहे साईं असां साईं असांखे सुञाणनि कोन असां साईं जा पाड़ जा आहियूं दीवार जा आहियूं ऐं स्कूल में माना भित- भित सां- माना भित- भित स्कूल सां। में पढ़ंदा हुआसीं साईं जे घर जो पाणी पी असां पींदा हुआसीं हर रोज़ इहो असांजो साईं जे घर में फ्रिज बि हो। माना ईअं ऐं घंटे भित असांखे- भित सां हुई हा हा अॼु बि भित भित सां अहिड़ी ॻाल्हि कोन्हे पर हिक ॿिए खे सुञाणूं नथा त इहा ॿी ॻाल्हि आहे पर अॼु जेका असीं मौजूदु आहियूं शाहीन सिंध स्टूडियो मां जेका बराह रास्त असांखे दोस्त ॾिसनि पिया ऐं उते पाण हिन जे प्लेटफॉर्म ते मौजूदु आहियूं ऐं यकीन ॾाढी ख़ुशी थिए पई खोड़ सारा माण्हू असांखे ॾिसनि पिया ज़फ़र खट्टी साहब असांखे ॾिसनि पिया मियां पोटा खां अस्सलाम वालेकुम चयो आहे सभिनी ॾिसंदड़नि ऐं असांजे जेके ॿुधनि पिया महिरबानी। उन सभिनी खे जेके आहे ईद अल फितर जूं खोड़ सारी मुबारकूं ॾिनियूं आहिनि साईं अव्हांखे बि मुबारकूं हुजनि अच्छा भला साईं हाणे ईद जो ॾींहुं हा पहिरियों- जी 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 ऐं तव्हां भला सुबुह जो छा पचायो साईं असां मुर्गी बचाई बसि हा मुर्गी ऐं सयूं ऐं इहे सभु कस्टर्ड इहे किथे आहिनि साईं खाई पोइ आयासीं अञा खाइण खां पोइ ईद जो ॾींहुं त माण्हू न महीनो पूरो रोज़ो रखियो पर अॼु असां रोज़ो रखियो अॼु असां रोज़ो असांजो रोज़ो आहे तव्हांखे वठी था तव्हांखे वठी था बाबा ॾिसो साईं तव्हांखे वठी था हलूं साईं तव्हांखे शामिल था कयूं महिरबानी मोकिलियो पर अॼु असांजो न रोज़ो इहा आहे मूंखे कहिड़ी ख़बर तव्हांजो रोज़ो आहे। माना ईअं खणी चइजे त उन टी रोज़ा हिननि रखिया टियों रोज़ो पंहिंजो आहे टियों रोज़ो आहे न अॼोको ॾींहुं बि कुझु अहिड़ा दोस्त आहिनि न जेको अॼोको ॾींहुं बि रोज़ो रखंदा नए नए टॉपिक ते हिकिड़ो थींदा आहिनि पर ईद खां पोइ मूंखे इहा ख़बर आहे त थोरी घणी त रोज़ो थींदो आहे न न शाहीन सिंध खां आउं एतिरो वाक़िफ़ु आहियां त शायदि इन में लालतू बि न हुजे जी जी शाहीन सिंध वारनि सां हिकु हादसो थियो जेके हिननि जा कैमरा जेको आहे कंहिं माण्हू हिननि खां वठी विया आहे शायदि कंहिं दोस्त खे यादि हुजे साईं रजब तव्हांखे यादि हुजे हा हा इहो हादसो मूंखे यादि आहे इन स्टूडियो जे बारे में जी जी त रोड पे जो क्या सोनी अभी फारूक सोसाइटी रोड बने तो हाँ। इतने आज इस्लाम वाली जगह हुई तो किराए पे वर्तन को से मानो रहा था मुझे खबर नहीं कोई इन्हें के को आर्डर पानी मोने बुक कयो हाँ। मैं कैमरा मैन घुराया हूं कोई का बड़ी बचिया कोई ने के कमाई हुई का दिया तो नशो को दही करे जूस बूस में ये हमारा किरी का ढेर थी या उसके अच्छा साईं इहा वाक़ियो मूं कुझु ॾींहं पहिरीं ॿुधो मक़बूल आयो वेठासीं कचहरी कई त इहा ज़िक्र ज़रूरु थियो त कैमरा पोइ जेके खणी विया अलाए को जॻह केरु आया माण्हू उन्हनि वरिती चई असांजो प्रोग्राम आहे तव्हांजो कैमरा वग़ैरह खपे थो हिन वाल उस्ताद जेका इहो हादसो थियो असांखे उहो चिटो यादि आहे शहर जे अंदरि जेके जेके बि छो त हाणे समाजी माण्हू आहियूं ऐं मुंहिंजी ज़िंदगी में इहा रही आहे त जेके वॾे माण्हुनि जी दोस्ती सां वॾी उमिरि जी जेको माण्हू हूंदो आहे हिकिड़ो तूं मैच्योर हूंदो आहे उन सां सिखण लाइ जाम कुझु मिलंदो आहे त को बि जॾहिं वॾा माण्हू वेंदा आहिनि पोइ उहो समाज ते ॻाल्हाईंदा आहिनि शहर जे हालातनि ते ॻाल्हाईंदा आहिनि ऐं ज़िंदगी बाबति उहो वधीक ॻाल्हाईंदा आहिनि त माण्हुनि सां मसइला कहिड़ा आहिनि त पोइ असांखे उहो चाह हो ऐं वॾनि सां इहे ॿुधंदा आयासीं पोइ जेके असांजूं कम जूं ॻाल्हियूं हुयूं उहे असां पंहिंजी मेमोरी में एड कयूं आहिनि पोइ जॾहिं किथे वेंदा आहियूं त पोइ कचहरी करे वठंदा आहियूं त
थियणी घुरिजे त ही खितो उहो आहे ऐं हिन खिते जे अंदरि असां जेके बि रहूं था, जंहिंमें कुझु हिसो इंडिया वारे पासे वियो हलियो त कुझु हेॾे पासे अॻिते पोइते थी विया आहिनि, काफ़ी टुटी वियो आहे। असां ख़ुशनसीब आहियूं, असां मालामाल आहियूं, पर बदकिस्मती सां असां हर तरीक़े सां महरूम आहियूं। असां सिक्योरिटी जे हवाले सां, असां खाधे पीते जे हवाले सां, सफ़ाई सुथराई जे हवाले सां असां हर तरीक़े सां महरूम आहियूं। हिन जे करे त असां वटि जेका उपाईंदड़ जेके शयूं आहिनि उहे तमामु वधीक आहिनि। दुनिया में ॿिए पासे बि केलो थिए थो। कंहिं दोस्त सां कल्ह मूंखे कचहरी कई त इंडोनेशिया जी पैदावार आहे, इंडोनेशिया जो केलो जेको हुते थींदो, पोइ उन्हनि ॿिनि मुल्कनि में केलो पोखियो, पर हुते उहो टेस्ट न आयो। जॾहिं सिंध में पोखियो त केले जो खपे थो पाणी, ऐं पाणी न हूंदो त केलो बि कोन थींदो, ऐं केलो न थींदो त उहो टेस्ट ऐं उहा शइ वेंदी हली। ऐं असांजे जेके इन सिंध खिते जा जेके फ्रूट आहिनि उहे कहिड़ा आहिनि? लाल तव्हांखे का ख़बर हुजे त ॿुधायो। साईं असांजा वॾा वेठा आहिनि। साईं असांजा फ्रूट पहिरियों नंबर गिदरो, छाऊं, असांजे चकू आहे, केलो आहे, इहे न न सर चकू हाई लेवल जा जेके ॿ पंहिंजा फ्रूट आहिनि, पपीतो आहे, उहे न। हिकिड़ो अंब, हिन ही न। सिंधड़ी अंब। असांजो सभु खां पहिरीं कंहिं दोस्त खे ख़बर हुजे न हुजे, टे जेके आहिनि उहे मशहूरु आहिनि, ऐं उन्हनि जो मुद बि थोरी हूंदी आहे। हिकिड़ो ॼमूं, हा हा ॼमूं दुनिया में किथे बि ॼमूं नथो थिए, पाण वटि हिते थिए थो। त ॿ फ्रूट आहिनि। ॿियो ॿेर जेको आहे, ॿेर ऐं वणनि जे अंदरि निम ऐं ॿबर, इहे असांजा आहिनि। पर हिन टाइम ते इहा पॉल्यूशन आहे त असां वटि इन शइ जी तइदाद तमामु घटि थिए पई। हिकु त असांजे माण्हुनि जे अंदरि सुजाॻी कोन आहे। असां हिते मूं ॾिठो आहे त के अहिड़ा माण्हू आहिनि जेके कॾहिं कुता थियनि था, कॾहिं बिला थियनि था, ऐं ॿ टे चकियूं हणी ऐं पोइ समाजी माण्हू थी ऐं हलनि था। बाबा ईअं न आहे। तव्हां हुन ते रिसर्च कयो, हुननि ते कयो त असांजी असुलु हक़ीक़त छा आहे, असांखे करणु छा घुरिजे। ठीकु आहे, ॿोॾी जे अंदरि 4 बिस्किट ॾेई छॾिया, असांजी आवाम ख़ुशि थींदी। बाबा ईअं न आहे, असांजो ईअं न आहे। असां वोट ॾियूं था, वोट ॾियण जी मक़सदु छा आहे त असां हिकु ख़ुशहाल ऐं बादशाह आहियूं। असां हिते हिन शहर जा, हिन खिते जा असां पाण धणी आहियूं, ऐं इन्हनि ते हक़ असांजो आहे, कंहिं धारे माण्हू जो न आहे। ऐं असां जेको सूबो आहे, जेका सूबे में जेका शइ उपत थियण वारी, पहिरीं हुन सूबे जे जेके माण्हुनि खे जेको आहे मिलणु खपे, हुते जे माण्हुनि खे मिलणु खपे। उन खां बाद उहो ॿाहिरि वञे, पोइ वफ़ाक़ ॾे वञे। पर असां वटि हर शइ जी जेका आहे हू खोट आहे। खोट इन जे करे आहे त हिननि माण्हुनि सां जेका उहा शइ खसिजे, छो त हीअ ॿनी सरसब्ज़ आहे। जॾहिं ज़ाहिर आहे हिते माण्हू बुख मरंदो त उहो माण्हू छा कंदो हुन मनी खे, हितां लटपटाण कंदे ॿिए पासे वेंदो, ॿनियूं आज़ादु थींदियूं, उहे अची काबिज़ अची कब्ज़ो कंदा। इहो कब्ज़ो करण जो हिकिड़ो प्लान आहे त हीअ जॾहिं असांजे खिते ते कब्ज़ो कंदा त असां त लावारिस थी वियासीं न, असां हितां लटपटाण करे वेंदासीं। त हर माण्हू खे इहो सोचणु खपे ऐं पंहिंजे खिते जी पाण मालिकी करे, ऐं न त यकीन कयो हिते कोन रहंदो। सुञे ॻोठ में केरु रहंदो भला? जिते पाणी न हूंदो उते पखी रहंदो छा? त इन करे माण्हुनि खे सोचणु खपे, सम्झणु खपे, ऐं अहम इशू पाणी जो आहे, इन टाइम ते उहो करणु खपे। असां सिर्फ़ु प्लानिंग ॾिसो कि जेको नमक आहे, तव्हां अॼु ताईं ॾिठो आहे त को नमक महांगो थियो हुजे? नमक महांगो थियो आहे इहो को कॾहिं ॾिठो आहे? उहो ई आहे, क़ीमत जेको आहे नमक जी नथी वधे। नमक जेका पाण खे खारायो वञे पियो, नमक पाण जे लाइ खाइण जोॻो न आहे। दुनिया में सभु जेके माण्हू खाइनि पिया ऐं ॿार रहण वारा, उहो ॻाढ़ो नमक। अगरि पाण नमक ई ॻाढ़ो बंदि करे छॾियूं, हुनजी पैदावार हिते जी आहे, जे ॻाढ़ो बंदि करे छॾियो त बाक़ी माण्हू छिता थी वेंदा। ऐं सर मज़े जी ॻाल्हि इहो आहे, जेकॾहिं पाण नमक या लूणु पाण इस्तेमालु न कंदासीं त पाण में बि नाक जेतिरो ई ज़हर थींदो। हा न, नमक सही, नमक वॾी विटामिन आहे, वॾी ताक़त आहे, कैल्शियम आहे।
हू काफ़ी ऐं असां जेके बि ज़हन खे दुआऊं ख़तमु थियण करे वारियूं थी। आहिनि, लाल ॿुधियो, जेके दुआऊं थियनि पियूं उन में जेकी बि मवाद जेको पवे थो असांजे हिन खिते जो पवे थो। मसालो असांजो हिते जो टॉप जो आहे, मसालो हिते जो टॉप जो आहे, हर शइ हिते जी टॉप जी आहे। असां खे एॾो बर्बाद ऐं ज़लील ऐं ख्वार करे छॾियो आहे, असां पंहिंजी शयुनि सां बि बेवक़फ़ थी विया आहियूं, असांखे का ख़बर ई न आहे, असां हिकु ढोरनि वारी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। असांजे माण्हुनि खे सिर्फ़ु इन ताईं रखियो वियो आहे त इहे ढोर रहनि ऐं असांखे वोट ॾियनि, असांजो इक़्तिदार रहे पियो, त इक़्तिदार हले पियो ऐं इहे समाज में इहे ॾुतड़ियल माण्हू हूंदा। असां दोस्तनि खे चऊं था त तव्हां जंहिं बि फ़िरके सां हुजो, जंहिं बि मज़हब सां हुजो, त पंहिंजे ॿारनि जे अंदरि एजुकेशन ॾियो, ताकि ॿार तव्हांजो एजुकेशन पढ़ंदो ऐं उन खां बाद दुनिया जा ॿिया बि किताब पढ़ंदो ऐं उन में सुजागी थींदी। ऐं उन खां अलावा जेके मच कचेरियूं आहिनि या कहिड़ा प्रोग्राम आहिनि उन्हनि में शामिलु कयो पंहिंजे ॿारनि खे, ताकि ॿारनि जो ज़हन थिए ऐं ॿार कुझु ॻाल्हाइणु सिखे त ॿार खे कीअं हलाइणो आहे। छो त आईंदा वक़्त जे अंदरि उन्हनि जी घुरिज आहे। अॼु पाण आहियूं, सुभाणे कोन ईंदा आहियूं, पाण पंहिंजा ॿार जेके हूंदा आहिनि उहे पंहिंजी मालिकी कंदा, हिन खिते जी मालिकी कंदा ऐं उहे ई के जेके आहिनि सीटूं संभालींदा, जेके पाण जो न जीअं त हिकिड़ो पीउ मरंदो आहे त पुट खे पग ॿधाईंदा आहिनि, त पंहिंजी पुट वरी पंहिंजे पुट ते पंहिंजी पग पुट ते ॾींदी। ईअं माना इन तरीक़े सां पंहिंजे ॿारनि जी रहनुमाई कयूं ऐं हुननि खे पाण ॿारनि खे गॾु करे हुननि खे छा आहे साईं पाणी पियो। शरबत आहे न? अच्छा साईं जिन जेका आहे शरबत पी वठे भले। ऐं बाबा शरबत बरबत कुझु कोन आहे, गलो ख़ुश्क थी वियो। असां रजब जी महिरबानी पाणी ॾेई छॾियो आहे, छो त असां वरी कामरेड माण्हू अहिड़ो बेहद वधीक ॻाल्हाए वेंदा आहियूं। हाणे लाल कुझु तव्हां शाइरी ॿुधायो। न शाइरी कम जेको पंहिंजो जारी आहे, ब्रेक आहे कोन। अच्छा ऐं FM ते चवंदा आहिनि, तव्हां ॿुधो पिया हाट FM 5.2 सागर ऐं आऊं आहियां बिना ब्रेक, ब्रेक आहे कोन। अॼु बि बिना ब्रेक आहियां, बिना ब्रेक हलूं था साईं जी तरफ़। साईं हाणे मौसीक़ी जेको रंग थी वञे, काफ़ी देरि थी वई साईं जूं ॻाल्हियूं ॿुधूं पिया, गेलो करे कचेरी मौसीक़ी की रूह जी यार, आहे। ॻाल्हि ॿुध, जी साईं जी मौसीक़ी थी, हाणे शाइरी ॿुधा तूं। त शाइरी आऊं ॿुधायां? हाँ ये फिर कुछ है। बाबा हाणे शाइरी कहिड़ी ॿुधायां? जेको ॿुधाए शेख अयाज़ ॿुधाए छॾ, ॿी का बि ॿुधाए छॾ। मां शाइरी ॻोल्हे वठां जेसि ताईं साईं कलाम जेको हिकिड़ो। हा साईं थोरो हा ईअं कयो साईं, ईअं थी वञे। ईद वाला थी वञे यार, सिराकी विच साईं ईद वाला थी वञे। गोरे रंग दा हुए या काले रंग दा हुए, पर होवे वफ़ा वाला। ये शॉर्टकट में दो। हाँ शॉर्टकट ही पाण आहे, शॉर्टकट असां ने अक्षर आहे शॉर्टकट पाण वटि। चटणी हाँ हाँ वो भूरे रंग दा होवे या काले रंग दा होवे यार वफा वाला दाना। हाय 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 एड़ा यार रम यार रमज मलंग होवे, गोरे गोरे रंग दा भूरे रंग दा होवे या काले रंग दा होवे यार वफा वाला दाना। ए जा यार एक मलंग दा होवे, भूरे रंग दा होवे या काले रंग दा होवे। वाह जी वाह, वाह जी वाह, वाह उस्ताद वाह, वाह उस्ताद वाह। पर ईअं थींदो आहे ज़बरदस्त। छो त घणनि ॾींहंनि खां पोइ अॼु असांजी लाइव जेका आहे स्ट्रीमिंग हले पई ऐं हाणे असांजी जेका कोशिशि आहे, बाक़ी 5 मिंट आहे असांजो जेका लाइव स्ट्रीमिंग जो, इन में जेका असां सेशन पूरो थी वेंदो ऐं उन खां पोइ शाइरी जेका उस्ताद चई ऐं तकिड़ो ईद जो कलाम थोरो चइबो शॉर्टकट में। हाँ शॉर्टकट चइबो। ऐं मुंहिंजो नंढड़ो ई मुंहिंजो पंहिंजो गज़ल लिखियलु आहे। भले 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 नंढड़ो मुंहिंजो पंहिंजो गज़ल लिखियलु आहे। पिरी मोखां दूर हलियो वएं, सारे पिरी मोखां दूर हलियो वएं, करे दिलि चूर हलियो वएं, ॾेई प्यार हलणु सेखारियो। ॾेई प्यार हलणु सेखारियो, पिरी करे पोइ भूर हलियो वएं, पिरी मोखां दूर हलियो वएं, अकेलो हिते तो सिवा रहां थो, करे ॾे खां दूर हलियो। अकेलो हिते तूं तो सिवाए रहां थो, करे ॾे खां दूर हलियो वएं, सभई सपना खाक लॻनि ही। सभई सपना खाक लॻनि ही, छणियल जीअं बूर हलियो वएं, सदा सारे लाल सजण तो,
करे दिल मजबूर हलियो वएं पिरी मौका दूर हलियो वएं करे दिल चूर हलियो वएं। वाह। मुझे ख्याल में वक्त पंहिंजी पुराणी तरफ आहे ऐं ॻाल्हि जो दोस्तों सिलसिलो साथियों लाल प्रोग्राम में काफ़ी चकार ये चयो है त बिना ब्रेक पर मां लाल के चवां थो त प्रोग्राम जेको आहे पुॼाणी तरफ़ आहे। पुॼाणी तरफ़ आहे पर अॻिते वधण लाइ ॿ कदम पोइ ते बि हटणा पवंदा हा, आहिनि। कॾहिं हटणा, कॾहिं माण्हू जी। माठ बि कबे कॾहिं हलबो कॾहिं हू को बुखारी जो शाइर आहे न हा। कॾहिं माठ कॾहिं शोर कबो कॾहिं माठ कबी हा। हाँ मतलब इन तरीक़े सां त माण्हू जेको आहे थोरो अकल सां थोरो दिमाग़ सां अगरि कमु वठंदो त पंहिंजो जेको आहे सुठो सफ़र गुज़ारे वेंदो आहे। छो त हिकिड़ो माण्हू सुठे सफ़र जे लाइ काफ़ी कुझु बर्दाश्त करणो पवंदो। असां मुंहिंजे ख्याल में तव्हां कुझु जेका दोस्तनि सां ॻाल्हाए पंहिंजी मोकिलाणी कयो त साईं पोइ असां अॼु ईद जूं वाधायूं सभिनी खे इन टॉपिक ते हिकु मैसेज था ॾियूं त एतिरी बेफ़ायूं न कजनि हाय हाय ईद जे मौके ते। ईद भी आई यार न आयो ईद भी आई यार न आयो हर को पियो थो मिले अल्लाह ओ भले भले ॾाढो पकवान सुणो मुंहिंजो ईद भी आई यार न आयो ईद भी आई यार न आयो हर को पियो थो मिले ओ भले भले वाह, ॾाढो वाह, पकवान सुणो मुंहिंजो ॾाढो पकवान सुणो मुंहिंजो। वाह, 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 महिरबानी वाह, वाह, महिरबानी वाह, वाह। दोस्तों महिरबानी।